अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग ऐं सुबह बख़ैर नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। मां आहियां उनसा शाह ऐं मूं सां गॾु आहिनि सजाद सुहाग। वॾी महिरबानी। सभिनी खे अस्सलाम वालेकुम। दिलि जी गहराइनि सां भलीकार ऐं सुबुह अॼु छाकाणि त मंडे आहे, ॾाढो हैक्टिक ॾींहुं हूंदो आहे घणनि जे लाइ, जॾहिं त असां पंहिंजो वीकेंड सेलिब्रेट करे या गुज़ारे या कहिड़े बि हवाले सां, पर जॾहिं मंडे शुरू थींदो आहे सूमर जो ॾींहुं, त यकीननि असां नवां कम, नवां टारगेट्स उन ते वटसट लॻी पई हूंदी आहे। पर बहरहाल पंहिंजे अॼोके हफ़्ते जो आगाज़, ॾींहं जो आगाज़ ख़ुशि थी कजे, खिली कजे, खिकारे कजे, खिली खिकारे कजे ऐं ॿियनि जे लाइ सुठा तासुरात हूंदा। यकीननि मोट में उहो आईनो आहे जेको मिलंदो आहे असांखे। जहिड़ा तासुरात असां वटां वेंदा ओढ़ा ई मोटी अची मिलंदा। सो उमेदु आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। असां ख़ैर सां छंछरु जी मोकल खां पोइ सूमर ते तव्हांजे साम्हूं हाज़िर थी वियासीं इन दुआ सां, शाल जिथे बि रहो ख़ुशि रहो, आबाद रहो। ऐं हिकु उहा ॻाल्हि चवंदा आहियूं त जेके असांजा मूड स्विंग्स आहिनि उन में अक्सर बेशितर हिकिड़ो लफ़्ज़ असांजो पैटर्न आहे, उहो आहे जेको मुड़ियो उहो जुड़ियो। इन जो मतिलबु छा थियो? जेको दरगुज़र करे, अच्छा, टॉलरेंस जिन में हुजे ऐं जेको शयुनि खे लेट इट गो करे ऐं घणनि जी ख़ताउनि खे उनजी भुल सम्झी दरगुज़र करे ऐं ग़लती अॻे जी हूंदे बि ऐं ज़्यादती सम्झंदे बि ऐं मुड़ी वञे, उहो सदाईं आबाद रहंदो आहे। मंडे मॉर्निंग जी तव्हां जेका आहे न हिकु मोटिवेशनल जेको सेंटेंस तव्हां चयो आहे, इन जो इन सेंटेंस जेको आहे सॼो ॾींहुं सुठो करे छॾियो आहे। हा, जेको मुड़ियो उहो जुड़ियो। जेको बि दरगुज़र कंदा उनखे अलाह साईं पाण किथां न किथां अहिड़ा वसीला ऐं अहिड़ा सरप्राइज़िस मिलंदा आहिनि जो पाण हैरान थींदो आहे त अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी, पोइ ख़बर पवंदी आहे त उन जेका नेकी करे दरिया में उछलाई सा ॿेड़ी थी हुनखे तारे वई। सो बहरहाल मुलाक़ात कयूं था अॼु महिमान सां। ऐं अॼु महिमान जेका आहे ॾाढी ज़बरदस्त शख़्सियत आहे, ज़िंदा दिलि आहे। ऐं हिकिड़ो लफ़्ज़ आउं ॾाढो पढ़ंदो आहियां गौर सां ऐं ॾिसंदो आहियां त चवंदा आहिनि त दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। हिन उन ॻाल्हि खे धुतारे छॾियो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे नवनि आइडियाज़ सां पंहिंजो पाण खे मुतासिर कयईं ऐं मुतारिफ़ कराईं। सो असां उनखे टिपिकल अंदाज़ सां, हिकु टपोरी स्टाइल सां, दबंग स्टाइल सां ॾिठो आहे। ऐं हाणे माशाल्लाह हू छा पियो कनि इहा ख़बर पवंदी। अॼु असां सां गॾु आगा राफ़े। लख तोरा महिरबानी। भलीकार, गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। हैप्पी आहियो? इलाही माशाल्लाह। इलाही जो सबब ॿुधायो असांखे मॉर्निंग में। हिते अची। अच्छा, हिते अची करे मॉर्निंग में एतिरा फ्रेश कीअं आहियो? इन जो छा राज़ आहे? सच ॿुधायांव? हा, त हे 2 बजे सुम्हंदी आहे न मंझंदि जो, त हिन जे लाइ इवनिंग टाइम आहे। स्पेशली मंडे मॉर्निंग एॾी हेक्टिक हूंदी आहे कि माण्हू दिलि न चवंदो आहे उथण जो। न, मां तव्हांखे इन जी बि ख़ासि वजह ॿुधायां थी। मां जॾहिं रात जो मुमताज़ साहब सां ॻाल्हायो उन वक़्त खां जाॻा थी। अच्छा, मां छा ॻाल्हि कई? तॾहिं एक्टिव आहे। उहो बि चवंदा आहिनि त ज़िंदगी में ख़्वाब उहे न आहिनि हूंदा जेके तव्हां निंड में ॾिसो, ख्वाब उहे हूंदा आहिनि जेके तव्हांजी निंड फिटाइनि। ऐं हक़ीक़त में जेकॾहिं असां उन्हनि खे पाण हिकिड़ो रूप ॾींदा आहियूं तॾहिं उहे जनम वठंदा आहिनि। ज़बरदस्त। त तव्हांजा कहिड़ा ख़्वाब हुआ? राति त इहो ई हो त मूंखे वञिणो आहे, तव्हां ॿिन्हिनि सां पंहिंजी मॉर्निंग में वञिणो हो तव्हांखे। ऐं सभिनीनि ॾिसंदड़ जेके बि ॾिसंदा आहिनि पंहिंजी मॉर्निंग, उन्हनि खे बि मुंहिंजो सलाम ऐं उमेदु अथमि अॼु को ॾींहुं उन्हनि जो सुठो गुज़रंदो। दुआऊं बि आहिनि अलाह साईं खां। इंशाअल्लाह ताला सुठी सोच आहे त यकीनन अॻियां सुठियूं शयूं साम्हूं ईंदियूं। हा, बिल्कुलु। राफ़े या आगा राफ़े, जेको चओ। असां लाइ त आगा राफ़े आहे। त आगा राफ़े खां असां ज़रूरु पुछंदासीं त आगा राफ़े एतिरी टपोरी स्टाइल छो? कंहिंखां दबंग स्टाइल सिखियो? नाले जो असर त न आहे जीअं आगा राफ़े? जॾहिं मां पहिरीं दफ़ा इहो ॿुधो मुंहिंजो को छोकिरो हूंदो। असांजे जेके प्रोग्राम मैनेजर आहिनि नूर साहब, उहे चवंदा आहिनि तूं हो आई न पठाण ईअं हूंदा आहिनि फुर्तीला, तॾहिं शायदि तुंहिंजो दिमाग़ु अहिड़ो आहे, न सुम्हंदो आहे न उथंदो आहे, न ईअं मतिलबु लगातार कमु कंदो आहे न, महिनत कंदो एक्टिव रहंदो आहे, तॾहिं तूं ईअं आई। टपोरी तव्हां चई सघो था, पर मां टपोरी खे असां ग़लति नथा चई सघूं, छाकाणि जेको स्टाइल आहे उहो आहे। बाक़ी टपोरी जेके हूंदा आहिनि ख़ुशि रंग, इलाही रंग पाईंदा आहिनि या चेंज कंदा रहंदा आहिनि, पोइ तॾहिं असांखे उहो टपोरी लॻंदा आहिनि। या मूंखे रंगनि सां इलाही प्यार आहे, मां घणा रंग यूज़ कंदी हुअसि कपिड़नि में, पोइ इन करे सजा अक्सर चवंदो टपोरी आहे तूं। अच्छा, त नंढे हूंदे खां ईअं ई नंढपण खां? नंढपण खां। जी जी, सही। छो
छोकिरे थियण जो शौक़ु हुयो, ख़र्ची घटि मिलंदी हुई, मानी घटि ॾींदा हुआ, पोइ सोचियो त भला मां छोकिरो थी ॾेखारियां त घटि में घटि मूंखे मुंहिंजा हक़ मिलणु शुरू थियनि। न न ईअं न आहे, मां जॾहिं बालकपण हूंदो आहे इंसान जो, हा जॾहिं हुनखे सम्झ बि न हूंदी आहे, मतिलबु हिकिड़ो शहूर न ईंदो आहे, मां उन दौर खां ई पंहिंजे पाण खे वॾो थींदे ईअं ई ॾिठो। बाबा मूंखे ईअं ई पालियो, बाबा सां गॾु घुमंदी हुअसि काफ़ी। भेनरुनि भाइरनि में कओं नंबर हो तव्हांजो? आख़िरी आख़िरी, ॿिया सभु वॾा? शायदि तॾहिं बाबा पाण सां गॾु रखियो इलाही वक़्तु ताईं। हा मे बी थी सघे थो त उहो शौक़ु कंहिं भाउ खे या भेण खे ॾिसी करे त हुनजो अंदाज़ अहिड़ो ज़बरदस्तु आहे। मां बि हिन वांगुरु अदा वांगुरु थियां या अदी वांगुरु थियां या को सोच को अहिड़ो कैरेक्टर ज़िंदगी में ज़रूरु अखियुनि जे साम्हूं हूंदो आहे। न मुंहिंजो पंहिंजो जेको भाउ आहे, जेको मुंहिंजो मीडिया में मुंहिंजो उस्तादु रहियो आगा शाहिद अख़्तर, उनजी ख़ुलूस या उनजे हिकिड़ी खणी चइजे त तस्वीर मुंहिंजे अंदरि आहे। बाक़ी कॾहिं कंहिंखे फॉलो त न कयो, मां तव्हांखे ॿुधायां थी न त मां जॾहिं नंढड़ी हुअसि त ईअं ई वॾी थी आहियां। इवन बाबा मूंखे वार बि वॾा न रखणु ॾींदो, चवंदो वार कटराए, ऐं इहे छोकिरियुनि वारा कपिड़ा छुपाता अथई इहे लाए, ऐं तूं इहे शूज़ छो थी वठे छोकिरियुनि वारा। तव्हांजे मतिलबु वधीक भाउर त न हूंदा हुआ? थींदो आहे न की इलाही सारनि भाउरनि जी भेण हूंदी आहे, पोइ उहो ई सॼो असरु ईंदो आहे। न न माशाल्लाह 4 भेनरियूं आहियूं असां, 5 भाउरनि। मां सभिनि खां आख़िरी आहियां न, बाबा सां गॾु घणी रहियसि त बाबा मूंखे पाण सां गॾु रखंदो हो घणो। इवन बाबा ड्यूटी ते बि वेंदो, मूंखे गॾु वठी वेंदो। त नंढे हूंदे खां को इंस्पिरेशन हुई उनखे ॾिसी भला? न न न बसि बाबा जी गैदरिंग, भाइरनि सां घणो उथंदी वेंदी हुअसि, ॿाहिरि ईंदी वेंदी हुअसि, घुमंदी हुअसि, गाॾियुनि ॾे वधीक ध्यानु हूंदो हो, गाॾियूं। वाक़ियो त ॿुधायो तव्हांखे ॾिसी करे, पोइ जॾहिं बस ते चढ़ंदा त लेडीज़ कंपार्टमेंट में या मर्दनि वारे दॿे में त चवंदा हुआ भाई आप इधर किधर। न न मां त बाबा सां ईअं थियो न? अगरि पब्लिक ट्रांसपोर्ट तव्हां यूज़ कयो? पब्लिक ट्रांसपोर्ट मां कॾहिं यूज़ ई न कई न। हा तव्हांखे त ख़बर आहे, मां बाइक ते ईंदी वेंदी हुअसि। हा बाइक पाण हलाईंदा? जेसि ताणी गाॾी न हूंदी मां बाइक पाण हलाईंदी हुअसि। हा मां गुलशन हदीद खां हेसी ताणी बाइक ते ईंदी हुअसि। अच्छा, पाण हलाईंदा? पाण हलाईंदा। इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं कॾहिं खां? बचपन कहिड़ो ईयर मतिलबु? अच्छा नंढे हूंदे खां? मां स्क्रीन ते पोइ आई हुअसि। अच्छा, पहिरियां मां बाइक हलाईंदी हुअसि बचपन खां ई। हा मूंखे हर गाॾी, मां तव्हांखे ॿुधायां थी न, बचपन खां ई मूंखे हर गाॾी हलाइणी ईंदी। पोइ गाॾियुनि ॾे ध्यानु हूंदो हो बसि मुंहिंजो, ॿियो कंहिं शइ ॾे न हूंदो। अच्छा ज़बरदस्त। मोटरसाइकिल कीअं सेखारी? अदा ईअं पाणी? उहा पाणी सिखी वियो? ट्राई फर्स्ट टाइम अदा ई बाबा? हा न न बाबा न ॾिनी ट्राई। अच्छा, बाबा सेखारींदो हो पर कॾहिं ट्राई न ॾींदो, बसि चवंदो माना मूंसां गॾु वेठी आहे, स्टेयरिंग ॾिनी। तव्हांखे ॾिसी करे पर तव्हांजो स्टाइल ई मर्दनि वारो हूंदो, हिकिड़ो बाइक ते हिकिड़ो बीठो आहे जो भाई ॾिसे हीअं ॾिसे ऐं वरी हीअं कोई छिरक भरींदा, उहा ॻाल्हि त न थी। छोकिरी थी गाॾी हलाए, छाकाणि असां वटि त हाणे उहो ट्रेंड चेंज थियो, हाणे काफ़ी असांखे सभु हलाईंदियूं आहिनि, स्कूटी बि अची वई हाणे। हा उन वक़्त में त मां सम्झां थो रेयर केरु हलाईंदो हूंदो न। ड्रेसिंग अहिड़ी हूंदी न, तव्हांजी ड्रेसिंग अहिड़ी हूंदी, हेलमेट पाए वेठा हूंदा, ख़बर न पवंदी हूंदी। अगरि रफ़े पब्लिक ट्रांसपोर्ट वाकई यूज़ न कई? कॾहिं बि न। मां मुंहिंजा पुराणा जेके बि इंटरव्यूज़ आहिनि उन्हनि में बि तव्हां खणी ॾिसी सघो था, मां इहो ई सभिनि खे चवंदी हुअसि त कंहिं रक्शे में या कंहिं बस में हेॾनि सारनि माण्हुनि जे विच में हुजूम में बीहण खां बहितर आहे इंसानु पंहिंजे दर खां गाॾी स्टार्ट, बाइक स्टार्ट करे हलियो वञे। ग़रीब बि यूज़ करे सघे थो, ऐं अॼु ॾिसो उहो लेडीज़ केतिरियूं छोकिरियूं यूज़ कंदियूं आहिनि उन स्कूटी खे, ऐं हेॾे हुजूम में बीहण खां बहितर। स्कूल कहिड़ो पढ़ियो? स्कूल सखर। छोकिरियुनि वारो छोकिरनि वारो? छोकिरियुनि न मां तॾहिं थो पुछां त तव्हांखे जेकॾहिं इहो पैटर्न ईअं हलंदो आयो आहे त पोइ ज़ाहिर आहे स्कूलिंग हुजे, खेॾणु आहे। 8वीं क्लास ताईं त गॾु ई पढ़ंदा हुआसीं छोकिरा छोकिरी, पोइ 9 10 अजीब लॻंदो हूंदो 9 में छोकिरियुनि सां? न न दोस्त कहिड़ा हूंदा? छोकिरा हूंदा छोकिरियूं? ॿई हूंदा। ॿई हूंदा? हा मां त ॿिन्हिनि खे बि कुटे बि ईंदी हुअसि। अच्छा, हुनखे बि मारे ईंदी हुअसि, छोकिरियुनि खे शरारती घणी हूंदी हुअसि। अच्छा, जंहिं मुंहिंजी मार खाधी ॾिसंदा हूंदा कावड़ ईंदी हूंदनि। मीडिया में मोटरसाइकिल जे करे आहियो तव्हां? न वखरे स्टाइल जे करे पोइ तव्हांखे पाण ई? न न मां मीडिया ते मां जॾहिं फस्ट टाइम आई हुअसि तॾहिं मां ग़ुलाम अली समूह जी डायरेक्शन में आला प्रोग्राम कंदी हुअसि, ऐं उन खां पोइ मां काफ़ी वक़्तु ताईं ॿियनि ड्रामनि में कमु कंदी रहियसि। उन खां पोइ मां बाइक वारो प्रोग्राम शुरू कयो, रोड आई क्यू जे नाले सां। उहो जेको आहे फराह जी उहो हूंदी डायरेक्शन हूंदी, उहा चवंदी अहिड़े टाइप जो प्रोग्राम कर। पोइ वरी हिन मूंखे चयो राफ़े ऑन द बाइक कर, वरी राफ़े ऑन द बाइक उन डिज़ाइन कयो, उन लिखियो, वरी अदा मुंहिंजो डायरेक्शन कंदो हुनखे। त उहो ट्रैवलिंग ते बेस्ड हो? जी जी ट्रैवलिंग ते। अच्छा, त किथे किथे ट्रैवल कयो बाइक ते? पूरी सिंध में। अच्छा, हा तक़रीबन पूरी सिंध घुमी मां हिन राफ़े ऑन द बाइक जे करे, रोड आई क्यू जे करे प्रोग्राम। 2 प्रोग्राम हुया, काफ़ी सुठो वर्क रहियो, ऐं काफ़ी वक़्तु ताईं मां उन्हनि खे कंदी रहियसि। अच्छा, उन में ॿुधाईंदा हुआ की कहिड़ा कहिड़ा इलाइक़नि में छा आहे छा कोन्हे? ईअं न कंहिं बि शहर में वेंदी मां बाइक ते ई हुई हुअसि, एंट्री बाइक ते ॾींदी हुअसि, एक्स्ट्रो
या का बि ॻाल्हि नाज़रीन सां जेको बि कुझु बि ॻाल्हाइणो हूंदो त उहो बाइक ते ॻाल्हाईंदी हुअसि, बाक़ी पब्लिक सां ॻाल्हाइणो हूंदो त बाइक बीहारे साइड में वरी ॻाल्हाईंदी हुअसि। सही हेवी बाइक्स यूज़ कंदी हुअसि हुन में। तव्हांजी सॼी जेका परवरिश आहे, जेतिरो बि तव्हां नंढपण गुज़रियो आहे, उहो छोकिरनि वांगुरु छोकिरनि जा स्कूल छो घरदारी सेखारी अथनि त बाबा हे सफ़ाई बि कबी आहे, को थांव मरंदा आहिनि, को सिलाई कढ़ाई औरत खे अचणु खपे, कुकिंग अचणु खपे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु ईंदो आहे मूंखे। अच्छा, माना पूरो पैकेज आहे राफ़ेल। न बुख ते सुम्हंदी ईअं जज़्बाती कंदो, असां गोॾे मोकिले छॾींदासीं किचन में, पोइ आदि नसीम ॼाणे तव्हां ॼाणो। अॼु छा पई पचाए आदि नसीम? इहो त असांखे पुछूं था, हाणे ॿुधायो इहो त असांखे ख़बर कोन्हे। मां मदद पहिरियां करे तो सघां बाहि ॾींदी आहे, अॼु ॾिसो तव्हां न, कुझु मां मदद कटे करे न सघां कटे, कुझु ठाहे न ठाहे, पहिरियां बाहि ॾींदी आहे, इहो बाहि ॾिनी अथई, ख़ाली देगिड़ी खे हुजे कंहिंखे बि हुजे, पहिरियां बाहि ॾिनई। अदी अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, हाउ आर यू? कीअं मंडे तव्हां? मॉर्निंग कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र। तव्हां ॿुधायो कीअं? अॼु छा खे पिया बाहि ॾियो? बंबोरे खे त न ॾींदा। न उहो हाणे बाहि में त इंसान जे बाहि मां ई तरक़ी कई आहे इंसान। भाई खोड़ माण्हुनि खे बाहि वठी वेंदी आहे, अगरि तव्हां हुनजे साम्हूं कामयाबु थियो का शइ वठो त पोइ घणनि माण्हुनि खे इहा तीली लॻाइण जी ज़रूरत न आहे, कुदरती बाहि लॻी वेंदी आहे, उन ॻाल्हि बचाए। अल्लाह सभिनि खे रहम करे, उहा कुदरती न लॻे उन्हनि खे माण्हुनि खां बि बचाए बचाए अल्लाह ताला। आमीन आमीन। हा सही। ऐं राफ़े तव्हांखे छा पचाईंदा सुठो बहितरीनु? अॼु ॾींहं ते त एतिरा साल थिया आहिनि, कॾहिं का दावत हेॾां होॾां उड़ी थोड़ी न आई आहे त को अगरि राफ़े गुलशन हदीद में दावत कई ऐं चयो अथसि त अचो तव्हांखे मां पंहिंजे न हथनि न हाणे त मां वेझो बि शिफ्ट थी तव्हांखे मां पंहिंजे हथनि जा उभरियल बेदा थी खारायां। न न मां तव्हांखे ॿी नई अञा ॻाल्हि थी ॿुधायां, त हाणे त मां वेझो शिफ्ट थी वई आहियां न, पोइ बि दावत पोइ बि दावत न आई आहे तव्हांजे। बसि शो खां पोइ हिननि खे वठी वञिजो गॾु। हा अलाए छो मां जेको कुझु बि पचाईंदी आहियां मूंखे ईअं लॻंदो शायदि मां सुठो न पचायो आहे, अच्छा, पोइ मां खाईंदी आहियां, मूंखे न वणंदा, जॾहिं ॿिया खाईंदा आहिनि पोइ उहे चवंदा आहिनि हा सही आहे सही आहे, पोइ मां ॾिसंदी आहियां चरिया त न आहिनि, पर सभई चवंदा आहिनि जेकॾहिं 3-4 ॼणा खाईंदा आहियूं उहे चवनि त हा सही आहे त शइ सुठी हूंदी न, 3 गवाह त ठाहिणु खपनि, मां त 4 ठाहे वेंदी आहियां। पोइ फराह हूंदी आहे तव्हांजी बेस्ट फ्रेंड, उनजो वोट तव्हांखे बग़ैर हिन जे तव्हां उहो त पंहिंजे खीसे मां कढंदा, हिकु त वोट आहे, बाक़ी 2 वोट हथ करणा हूंदा आहिनि अम्मी जा भेनरुनि जा या ॿिया भाइटा हूंदा आहिनि घर में, तजुर्बा कंदी रहंदी आहियां, मुख़्तलिफ़ शयूं पचाईंदी आहियां कुझु बि, पर बसि मूंखे रुॻो बिरयानी पचाइणु न ईंदी आहे। न ईंदी आहे, हालांकि उहा सभिनी खां आसान आहे, क़ौमी खाधो आहे असांजो, बिरयानी न जुमे ईंदी जो खाधो। अच्छा, तमामु मुश्किल लॻे। तव्हांजो स्टार कहिड़ो आहे? मुंहिंजो कोर्स सेजिटेरियस। सेजिटेरियस, अॼु सेजिटेरियस जे लाइ छा आहे या सभिनी जे लाइ छा आहे, इहो त असांखे तव्हां अॼु मां घर वञी उहो ई पढ़ां, अॼु ॿुधायो। हा, असां वटि सेगमेंट हूंदो आहे टेरो कार्ड जो, त ॾिसूं अॼु कंहिंसां छा थींदो। तव्हांजा त अॼु कार्ड आहे ई न आहिनि। अॼु मुंहिंजा कार्ड कोन्हनि, अॼु विसारे आया तव्हां, सुठी ॻाल्हि आहे। सो बहरहाल यकीन रखंदा आहियो तव्हां हिननि स्टार्स ते? चलो भई, पहिरियों शुरूआति कंदव एरीज़ खां। एरीज़ खां शुरूआति कयूं था, 10 ऑफ पेंटिकल्स आयो आहे। पैसा ई पैसा, बिल्कुलु। ॾिसो हाणे मां सम्झी ख़बर पइजी वई आहे, मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत ई न आहे। 10 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आहे एरीज़ वारनि लाइ। पैसो जाम अॼु ईंदो ऐं फैमिली सां गॾु तव्हांजो सुठो अॼु टाइम गुज़रंदो, थी सघे थो फैमिली ते पैसा ख़र्चु कयो। अच्छा, इन जी टाइमिंग छा हूंदी? अॼु जो ॾींहुं माना काएं वॻे ताईं? बसि हींअर खां शुरू, हींअर खां शुरू काएं ताईं? राति जो 12 ताईं। माना 12 वॻे ताईं फराक न छॾिया एरीज़ अथसि न, अॼु हुन वटि पैसा इलाही आहिनि। आख़िरी तारीख़ुनि में पैसा किथां ईंदा इहो ॿुधायो। 27 तारीख़ आहे, न पघार जो आसरो न का फ़ोन करे असांखे ज़रूरु ॿुधाइजो। टॉरस लाइ कार्ड आयो आहे 9 ऑफ वॉन्ड्स जो, त बुज सोर जंहिंजो स्टार आहे, त उन्हनि जा अॼु कम जेके आहिनि, कुझु जेके फाथल आहिनि, डिले आहिनि, काफ़ी अरसे खां न थिया आहिनि, उहे इंशाअल्लाह अॼु ज़रूरु थी वेंदा। अदा मुमताज़ आयो। मुमताज़ तव्हांजा प्यार करदा। जेमिनाई वारनि लाइ कार्ड आहे 3 ऑफ पेंटिकल्स जो, ऐं इहो कार्ड पेंटिकल्स वरी पैसनि जो कार्ड आहे। अॼु पैसनि जी लेन देन थींदो, दोस्तनि सां, पार्टनर सां कोई ॻाल्हि थी सघे थी, का मीटिंग थी सघे थी, ऑफिस वर्कर्स सां, या को बि फाइनेंशियल जेका आहे गिव एंड टेक थी सघे थी। जेमिनाई खां पोइ आहे कैंसर। कैंसर सुर्तान 6 ऑफ वॉन्ड्स, सक्सेस कामयाबी जो कार्ड आहे। अॼु तव्हांखे जंहिं शइ में हथु विझंदा इंशाअल्लाह तव्हांखे हुन में कामयाबी मिलंदी। कॉल पई अचे पई, कॉल वठो।
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम। आपा कीअं आहियो? ठीक ठाक रानी, तव्हां कीअं आहियो? लव यू आपा। ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? मां सम्झंदी हुअसि आपा मूंखे विसारे छॾियो आहे शायदि। कीअं कीअं विसरंदो? ईअं न हो न? मां ॾिसो न, हिकिड़ी वॾी भेण हुजे या माउ हुजे, इहे कीअं विसरंदो? विसी वेठी खाई आयो त आपा खे तव्हां कमेटी आपा जी खाई आयो, तव्हांखे विसारींदी आपा? कॾहिं मां कान थी विसारे सघां न, कंहिंखे बि न। न न न, जेके मुंहिंजा पंहिंजा आहिनि, मां त ॿियनि खे बि यादि कंदी आहियां, पर तव्हां त मुंहिंजा पंहिंजा आहियो न। लख थोरा आपा, अलाह साईं ख़ुशि रखे मूंखे। असां सभु आहियूं आपा तव्हांजी वीसी जा मेंबर। पक्का पक्का। हा पक्का पक्का, जेके 24 महीना 6 साल वारी वीसी कान रहंदी आहे, हा न। हर महीने 15 ॾींहं जेके यादि ॾियार बाबा आख़िरी नंबर इन्हनि खे ॾिजो प्लीज़। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आपा जॻह सदाईं ख़ुशि हुजो। आमीन, महिरबानी। बसि आपा जेकॾहिं वीसी न बि भरियऊं त वीसी में मुंहिंजो नालो रखिजो। हा बिल्कुलु तव्हांजो हूंदो। हा न? ऐं न टवेल सां लॻनि भरे छॾींदसि। हा ठीकु, इंशाल्लाह इंशाल्लाह। हा न। ॿियो तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? किथे गुम लॻा पिया आहियो? मां हिते ई किथे? अवां जी बादशाही में, कराची में। पीटीवी ते न ॾिसंदा हूंदव न आपा तव्हां मूंखे? मां पीटीवी ते हूंदी आहियां। हा पीटीवी ते हिकु दफ़ो तव्हां नज़र आया हो। हा न? हा सुहिणी वटि सां गॾु। जी सुहिणी सां गॾु? हा सुहिणीअ सां गॾु। न न, पाण बि सुहिणी आहे आपा। ऐं जॾहिं ॿ सुहिणियूं मिलनि पोइ त वधीक मां चवंदी पीटीवी जो सत्यानाश। न जॾहिं 2 सुहिणी मिलंदियूं आहिनि त रुॻो तव्हांजी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। हा न। हा बिल्कुलु। बसि इहा ई त ॻाल्हि आहे न, औलाद जी इहा ॻाल्हि अथव। हा, अल्लाह साईं ख़ुशि आपा रखे। दुआनि में यादि अल्लाह कजो, साईं वॾी वॾी कमार महिरबानी। ॾेव। हैप्पी हैप्पी हुजो, हैप्पी हैप्पी हिकिड़ो हुजो। मूंखे गीत ॿुधाए। गीत ॿुधायो भई, कहिड़ो? फरमाइश आई आहे। गीत जेको बि सुठो तव्हांखे लॻे, को गज़ल हुजे ठीकु उहो आहे। मूंखे ज़रूरु ॿुधायो। तव्हांजी पसंदि जो ॿुधायांव थी। हा हा मुंहिंजे पसंदि जी। डन। ठीकु आहे। ठीकु आहे। ओके आपा, ओके। हुकुम खपे तव्हांजो। सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी आपा, लख कुर्ब, लख महिरबानियूं। हितां ई कैरी ऑन कयोसि त पोइ वरी असां कार्ड्स वारे पासे वेंदासीं बाद ॿुधायो में। तव्हां। हा हा, हितां ई आन कयो। हा हा असां वटि पाणी जो डुक पी वठां न। हा हा, अच्छा। 2 ढुक पी। तव्हां भले कार्ड पढ़ो जेसिताईं। अच्छा। चलो ईअं बि सही आहे। हाणे छा सेजिटेरियस थी वियो? न न, न, कैंसर किथे थियो आयो? आहे। कैंसर न? तॾहिं त मां पाणी जो लियो। डुक पियां थी। हा हा, तव्हां लियो। पियो पाणी, आराम सां पियो। 4 ऑफ कप्स आयो आहे लियो बुज असद वारनि लाइ, ऐं इहो कार्ड आहे कि अॼु तव्हांखे का सुठी गुड न्यूज़ मिलंदी, का ख़ुशख़बरी मिलंदी जंहिंसां तव्हांजो दिलि ख़ुशि थी वेंदो। मूंखे लॻे थो इन फैमिली सां रिलेटेड तव्हांखे का ख़ुशख़बरी मिलंदी। तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी इंशाअल्लाह। लियो अदी नसीम। अब्दी नसीम। अॼु मसाला घटि विझिजो, कार्ड थो चवे। बाहि थोरी घटि लॻाइजो, खल थोरी घटि लाइजो। वर्गो वारनि लाइ कार्ड आयो आहे। लियो थी वियो न? थी वियो, ओके। वर्गो वारनि लाइ कार्ड आयो आहे बुज सुमला, जंहिंखे चइबो आहे द डेथ जो कार्ड आहे। रीजनरेशन, का नई शुरूआति, न्यू बिगिनिंग थी सघे थी तव्हांजी ज़िंदगी जी। अगरि कुझु ख़तमु थी वियो आहे त वरी का नयूं होप्स, नयूं उमीदूं थी सघनि थियूं। वर्गो खां पोइ आहे लिब्रा। लिब्रा वारनि लाइ कार्ड आयो आहे एस ऑफ पेंटिकल्स जो। उन में बि न्यू बिगिनिंग, न्यू स्टार्ट, स्पेशली पैसे सां रिलेटेड, फाइनेंसिस सां रिलेटेड थी सघे थो। नयो कारोबार शुरू कयो, का नई नौकरी बि थी सघे थी। लिब्रा खां पोइ आहे स्कॉर्पियो। स्कॉर्पियो वारनि लाइ 2 ऑफ कप्स जो कार्ड आहे, ऐं इहो कार्ड चवे थो कि तव्हांजो पार्टनर ऐं तव्हांजी टाइम इलाही सुठो गुज़रंदो अॼु जो, हार्मनी रहंदी, लव रहंदो, रोमांस रहंदो। स्कॉर्पियंस लाइ हाणे तव्हांजी टर्न आहे। सेजिटेरियस द लवर्स जो कार्ड आहे। रोमांटिक ॾींहुं रहंदो, चॉइसिस मिली सघनि थियूं, थी सघे थो 2 टे ऑप्शंस तव्हांखे मिली सघनि था, जॉब सां रिलेटेड या रिलेशनशिप सां रिलेटेड बि मिली सघनि था। कैप्रिकॉन, नाइट ऑफ वॉन्ड्स जो कार्ड आहे, त कैप्रिकॉन वारा अॼु ट्रैवल करे सघनि था। इहो सफ़र तव्हां लाइ इलाही सुठो रहंदो। अच्छा जी, कॉल वरी कॉल आई आहे। अस्सलाम वालेकुम, केरु पियो ॻाल्हाए? वालेकुम सलाम, साबरा पई ॻाल्हायां। जी, किथां पिया ॻाल्हायो? कराचीअ मां थी ॻाल्हायां। कीअं आहियो दी? ठीकु आहियो? जी शुक्र अल्लाह साईं जो। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र, बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं पियो लॻे असांजो प्रोग्राम तव्हांखे? जी जी माशाअल्लाह, ॾाढो सुठो प्रोग्राम थो लॻे। अॼु हिन प्रोग्राम में मां पहिरियों दफ़ो कॉल कई आहे। ऐं पहिरीं दफ़ो अदी मुंहिंजे तरफ़ां पेरनि ते हथ। अल्लाह ख़ुशि करे अदा, माशाअल्लाह। ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु। अदी साबरा जस्ट लाइक माय एल्डर सिस्टर। ऐं असांखे नंढा हुयासीं त
अदी साबरा जी हथनि में वॾा थिया आहियूं असां। माशाल्लाह माशाल्लाह तव्हां सॼा खे नंढपण में मूं ई घणो पालियो आहे। अच्छा कीअं आहियो अदी, तव्हां ठीकु आहियो? तबियत ठीकु आहिनि? बिल्कुलु असांजी सची दिलि सां दुआऊं अदा लाइ माशाल्लाह सभिनी लाइ। बिल्कुलु अदी, ॾाढा ॾींहं थिया आहिनि तव्हां सां न को मुलाक़ात थी आहे, न को आवाज़ु वॼे ॾियनि सालनि खां पोइ ॿुधो आहे मूं अदी जो। बसि हे अदा अलाह ख़ैर करे लॻो जो दुनिया में कोरोना जो पियो मसलो। अच्छा तव्हां बि ॾिजी वियो न असां वांगुरु कोरोना खां। अलाह सभिनी खे ख़ुशि कंदो। माशाल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। अदी माशाल्लाह रासा ॾाढी सुठी थी लॻे अॼु। थैंक यू अदी, थैंक यू, अल्लाह साईं ख़ुशि रखे। अदी राफ़े ॻाल्हाईंदा तव्हां अदी सां? जी 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 ॻाल्हायो। जी जी अदी, कीअं आहियो? ठीकु आहियो? हा हा माशाल्लाह अलाह जो शुक्र आहे। तव्हां ख़ुशि आहियो भेण? हा बिल्कुलु। पंहिंजी मॉर्निंग कीअं थी लॻे? ॾाढी सुठी माशाल्लाह सुठो प्रोग्राम आहे। मूंखे त पंहिंजा सिंधी प्रोग्राम सभु ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। माशाल्लाह अॼु हा हा वेठी हुअसि हींअर बसि दिलि चयो त नंबर लॻी वियो। अदा सजाद जी सिक लॻी घणी। वॾी महिरबानी अदी, वॾी महिरबानी। हा अलाह ख़ुशि कंदो अदा, दुआउनि में यादि रखिजो। माशाल्लाह मूंखे पोटी ॼाई आहे कल्ह। माशाल्लाह अदी कंहिंखे घटि ॿुधाईंदा कयो त ॾाढी थी वई आहे अदी असांजी। हा नज़र लॻंदी आहे। अलाह तव्हांखे खोड़ सारियूं ख़ुशियूं ॾे। अलाह साईं तव्हांजी पोटी खे तव्हांखे आबाद रखे। अलाह तव्हांखे वॾा ख़ुशि। आमीन 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 आमीन। हाणे अचणु फ़र्ज़ु थी वियो असांजो। ठीकु आहे अदी, थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी अदी साहिबरा। आख़िरी ॿ कार्ड बस कम ॿ जा कार्ड कार्ड रहिजी विया आहिनि, को गानो ॿुधूं था, गज़ल ॿुधूं था। एक्वेरियस बुर्ज दिलव वारनि जा कार्ड आहे। क्वीन ऑफ सोर्ड्स जो अॼु का मुश्किल ज़रूरु ईंदी, कॉम्प्लिकेशंस थी सघनि थियूं, को फ़ैसिलो ॾुखियो फ़ैसिलो करण जो थी सघे थो। अॼु जो टाइम आहे, थी सघे थो कारोबार सां रिलेटेड, रिलेशनशिप सां रिलेटेड, त सोचे सम्झी फ़ैसिलो कजो। पाइसिस वारनि लाइ क्वीन ऑफ पेंटिकल्स बहितरीनु कार्ड आहे टैरो कार्ड्स जो। त अॼु जो ॾींहुं तव्हांजो ॾींहुं आहे, ख़ुशियूं, हैप्पीनेस ऐं स्पेशली फाइनेंशियल स्टेबिलिटी तव्हांजी रहंदी। हेॾे मुंहुं करे चयो न त पाइसिस मतिलबु हेॾे मां विसरी बहितरीनु जेको अॼु ॾींहुं ते आहिनि। ॾिसो अॼु बि बहितरीनु कार्ड पाइसिस वारनि जो आयो ऐं ॾाढो सुठा हूंदा। पाइसिस जा माण्हू जेतिरा बि हूंदा आहिनि न ॾाढा सुठा हूंदा आहिनि। अखियूं बंदि करे एतबार कंदा कयो। अच्छा ऐं हाणे राफ़े गानो ॿुधाईंदी। जी 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 हा ज़रूरु गानो ॿुधाईंदा। आपा चयो गानो। फरमाइश आहे जी हा। आपा अक्सर जंहिं गाने जी फरमाइश कंदी उहो ई थी ॿुधायां आपा जे लाइ। अच्छा थपल कुन ते तारा ञा रक्स कन, थपल कुन ते तारा ञा रक्स कन, मता चई त महफ़िल सजाई नया, अञा यादि का मोकिलाई नया, अञा निंड नेणनि खे आई नया। वाकई आपा अॼु मुंहिंजे नेणनि खे निंड न आई आहे। जी ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां होस्टिंग बि कयो था, सिंगिंग बि कयो था, एक्टिंग बि कई आहे तव्हां। हाँ एतिरा सारा कम कीअं करे छॾिया? बसि उन वक़्तु इलाही जोशीला हूंदा हुआसीं। जवानी जेको बि जवानी ठाही आहे। स्क्रीन ते नओं नओं कमु स्टार्ट थींदो आहे न, हर इंसानु चवंदो त हा हीअ बि कमु कयां, हीअ बि कमु कयां, करे वेंदो आहे। पोइ जंहिंमें पाण खे बहितर महसूसु कंदा पोइ उते स्टॉप हणी छॾींदा। ईअं हूंदो आहे न बिल्कुलु ईअं। जेकॾहिं ॾिसो तव्हां पाण वेठा आहियूं, आगा राफ़ी कॾहिं खां 2000 ऐं कॾहिं खां कमु शुरू कयो त 4-5 में तव्हां आया हुआ। हा तक़रीबन 5-6 हुयो। 5-6 जेकॾहिं कंहिंखे चइजे 16 सालनि जो एक्सपीरियंस आहे तव्हांजो, त 16 सालनि में माण्हू वॾो थी थो वञे। हा बिल्कुलु हक़ीक़त आहे। ठीकु आहे, पर जीअं तव्हांखे उन वक़्तु 12 सालनि जी उमिरि में ॾिठो हूंदो, ठीकु आहे, त तो 28 सालनि जो हूंदो, तॾहिं त ॿार हुयो। हाणे चवंदा असां नंढे हूंदे खां तव्हांखे ॾिसंदा था अचो। हा ईअं चवंदा आहिनि माण्हू। हा त खोड़ माण्हू अहिड़ा मिलंदा आहिनि न जेके चवंदा आहिनि असां तव्हांखे नंढो हूंदो तव्हांखे ॾिसंदो टीवी ते। हा मूंखां बि केरु पुछंदो आहे न, असां तव्हांखे नंढे हूंदे खां मौजूदु मां हेतिरो आहियां त टीवी ते अचां थो। बस ॼमंदे ई अची विया। हा बसि असां अची वियासीं। न इहा ॻाल्हि बिल्कुलु पॉइंट वारी कई तव्हां। हा त तव्हांजी एज वाक़ई हुन वक़्तु घटि हुई, तव्हां पाण नंढा हुयो, यंग हुयो। मां 9th मैट्रिक में हूंदी हुअसि तॾहिं। हा त सिंगिंग सां शुरूआत कई तव्हां? न होस्टिंग कंपेयरिंग कंदी हुअसि मेज़बानी सां। हा जी जी ज़बरदस्त। अच्छा आगा राफ़े खां जेकॾहिं असां पुछूं त ज़िंदगी जो यादगार वाक़ियो जेको पेश आयो हुजे, जिते ख़ुशी थी हुजे, को अहिड़ो वाक़ियो जिते ॾुख बि थियो हुजे, छा आहे? कैरियर जो सॼी लाइफ मां हिकिड़ी निचोड़ था पुछो। हा
अञा त मां चवंदी आहियां त ज़िंदगी ठहे पई हले पई अञा त रोज़ नवां नवां मंज़र नवां नवां सीन ॾिसंदा आहियूं मूंखे न लॻंदो आहे त ज़िंदगी कॾहिं बि कंहिं हिकिड़ी सांचे में हली वेंदी ज़िंदगी हलंदड़ आहे हले पई रोज़ नवां सीन ॾिसंदा आहियूं रोज़ नवां वाक़िया ॾिसंदा आहियूं रोज़ नवां रंग ॾिसंदा आहियूं रूप ॾिसंदा आहियूं पंहिंजे रिश्ता ॾिसंदा आहियूं परावा ॾिसंदा आहियूं त हैरान थी वेंदा आहियूं दंग रहिजी वेंदा आहियूं त हीअ छा ॾिठोसीं ज़िंदगी रोज़ हिकिड़ो तजुर्बो आहे शादी कई या न कई न शादी न कई आहे इरादो बि त ॾिसो न ईअं नॉर्मली ज़िंदगी खे रोज़ तजुर्बनि में था ॾिसूं शादी करे हाली तव्हां ख़ुशि रहणु चाहींदा या शादीशुदा रहणु चाहींदा न मां ख़ुशि रहणु चाहींदा अच्छा कुझु अक्सर ईअं सुवाल बि थींदा आहिनि त शादी करे कंदव मोहबत कई आहे मोहबत ई त न थींदी आहे मोहबत ते त शादी कया न आख़िर में छा पैगाम ॾींदो असांजे ॾिसण वारनि लाइ ॾिसण वारनि खे इहो ई पैगाम आहे त वधि में वधि कंहिंखे सपोर्ट करणी हुजे त सची दिलि सां कजे जेकॾहिं न कजे त अॼुकल्ह छो जो सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं सोशल मीडिया ते जेको बि इंसानु वर्क करे थो उन हवाले सां उनखे काफ़ी महिनत करणी पवंदी आहे तव्हांजे नंढड़े या कंहिं बि बुरे कमेंट सां उनजी दिलि आज़ारी थी सघे थी दिलि आज़ारी न कयो अगरि जेकॾहिं तव्हांखे कोई पसंदि नथो अचे त चेंज करे छॾियो पैटर्न ई चेंज थी वञे कमेंट्स न कयो कमेंट्स न कयो सोशल मीडिया जो दौरु आहे सोशल डिस्टेंस जो दौरु आहे उहो त ॾिसो न केतिरो आहे यकीनन त इन करे मां चवां पई मां ॾिसंदी आहियां खोड़ सारा जेके सोशल मीडिया ते इलाही वर्क करे रहिया आहिनि पर उन्हनि खे जेकॾहिं कोई किना कमेंट करे छॾींदो आहे त इलाहियुनि जी दिलि आज़ारी बि थींदी आहे वरी उहो कमु छॾे ॾींदा आहिनि मां ॾिठो आहे अहिड़नि माण्हुनि खे त ॾुख बि थींदो आहे त वीचारे एॾी महिनत कई ईअं थी वियसि ख़ैर अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम अस्सलाम वेरी गुड मॉर्निंग वेरी गुड कीअं आहियो ठीक ठाक ठीक ठाक ॾाढो प्यारो ऐं अट्रैक्टिव कलर पातो आहे सिर्फ़ु मुंहिंजो न सजाद भाभी आई छा अॼु असांजो एग्रीमेंट चेंज थी वियो छा हिन मंडे खां उहो पोएं हफ़्ते जो हिन हफ़्ते जो अञा वरी रीशेड्यूल कोन कयोसीं असां पाण तव्हां ॾाढो हिते हुते घुमंदा फिरंदा रहंदा आहियो फेसबुक ते मां तव्हांजी पिक्चर्स ॾिसंदी रहंदी आहियां थोरो मौक़ो भिक्षा जी त हुई न पिक्चर जेका अजरक पाए ऐं नो इट वाज़न्ट भिक्षा हैदराबाद शहर में ही माण्हुनि खे अगरि ख़बर ॼाण हुजे त सेंट्रल जेल ऐं ज़ुबैदा गर्ल्स कॉलेज आहिनि उते सिंध जे बादशाह गुलाम शाह कलहोड़ो ऐं उन्हनि जा भाउ गुलाम नबी कलहोड़ो जा मज़ार आहिनि जेके रिसेंटली EFT एंडोमेंट फंड ट्रस्ट वारनि उनखे मतिलबु काइंड ऑफ बहितर कयो आहे उनखे कंज़र्व कयो आहे ऐं उहो काफ़ी बहितर हाणे शक्ल में आहिनि त तंहिं करे मुंहिंजो काफ़ी शौक़ु ज़बरदस्त मां उते पाड़े में ई रहंदी हुअसि कलोड़ा कॉलोनी में उते ई घर हो मुंहिंजो काफ़ी हाणे बहितर थी विया आहिनि उहे ऐं माण्हुनि खे ज़रूरु वञणु घुरिजे पर उहो चइजे न त रिपेयर खां पोइ उनजी जेका कंज़र्वेशन आहे ऐं उनजो ख़्यालु रखणु जेको आहे उहो ॾाढो ज़रूरी आहे त असांजे माण्हुनि खे चङी शइ खे घणो छॾनि नथा घणे अरसे ताईं त उते हुआ तव्हां इहो अजरक वजरक पाए ब्लू कलर 10 मिंटनि जे लाइ सिर्फ़ु सेल्फीस जे लाइ माण्हू वेंदा अधा किलोमीटर ते भेजा मार्गो फ़ोटो कढाए अचां थो पोइ असां पंहिंजो घुमणु पंहिंजो वक़्तु सिर्फ़ु फोटोग्राफी में ई विञाए छॾींदा आहियूं उन माॻ खे असां इंजॉय न कंदा आहियूं हिकिड़ो वॾो ट्रेंड आहे ऐं इन ते तहक़ीक़ पई हले त अक्सर माण्हुनि में जेको जॾहिं खां सेल्फी जो जुनून आहे त उहे शयुनि खे सिर्फ़ु फोटोग्राफी जे लाइ ॾिसनि था ऐं उनखां पोइ उन्हनि खां उन मुतालिक़ पुछो त उनखे का ख़बर न हूंदी आहे बिल्कुलु पर मां इन करे उते 10 मिंटनि जे लाइ वियमि छो जो मूंखे वापसि कराची अचिणो हुयो ऐं उते जुमे जॾहिं काफ़ी रश हुयो त मां हिकिड़ी नंढड़ी क्लिप ठाही उनखे थोरो क़रीब खां ॾिठो त उन टाइल्स खे उन्हनि कीअं रिपेयर कयो आहे केतिरो सुठो थो लॻे ऐं पोइ बसि पंहिंजो हिकु बसि सेल्फीस कढी वापसि अची हा न चलो तव्हां अगरि कलोड़ो दौर खे यादि कयो था अदी नसीम बि किथे हुई मीरपुर ख़ासि वई पे मूं ॾिठो मैंगो अंब केतिरा खाता इहो ॿुधायो अंब त हाणे जेतिरा पेट खे मतिलबु कैपेसिटी हुई ओतिरा खाधा पर हाणे वधीक त कोन 6, 7, 8, 10 हा गाॾी त भरे आयासीं असां लाइ खणी अचो सुभाणे छो अॼु छो न अॼु मतिलबु उहे अंबड़ियूं हुयूं हुननि में सुभाणे ताईं अंब थी वेंदा सुभाणे खणी ईंदासीं अलाह कंदो इहे अंबड़ियूं अंब थींदा ऐं असां बि इहा दुआ कंदा अलाह करे असांजे दोस्त रक्शो वरितो आहे उहो वॾो थी ट्रक थिए त उहा ई ॻाल्हि आहे अंबड़ियुनि में अंब थींदा न यकीनन ईअं ई थींदो ईअं ई आहे ऐं जॾहिं ॻाल्हि कई अदा हमीर हैदराबाद में ऐं हिस्ट्री खे कीअं वरजाइजे पढ़िजे मुतालिक़ ॼाण हासिलु कजे त यकीनन ॾाढो सुठो आहे तारीख़ असांखे असांजे मुस्तक़बिल खे
पाण खे कीअं वधणु खपे, केॾांहुं वञणु खपे, तारीख़ खे अगरि असां ॾिसंदासीं पढ़ंदासीं सम्झण जी कोशिशि कंदासीं त यकीननि असांखे असांजो मुस्तक़बिल बि बहितर थींदे नज़र ईंदो। छाकाणि त फ़ैसिला कबा आहिनि तारीख़ खे ॾिसी करे त हाणे छा करणु खपे, हुन दौर खां हिन दौर ते असां किथे पहुता आहियूं, अञा केतिरी देरि लॻंदी, बहितर आहे त निकिरलो भई। बहरहाल तारीख़ तमामु ज़रूरी आहे। तारीख़ सां गॾु जेके असांजा लेखक आहिनि उहे हिन दौर में उन दौर खे पढ़ी तहक़ीक़ करे ऐं बाद में तस्दीक़ करे जॾहिं किताब लिखनि था या कंहिं माग ते पहुचनि था या कंहिं प्लेटफॉर्म ते ॻाल्हाइनि था त उनजे ॻाल्हाइण में जेको असरु आहे उहो असांखे रोशनास कराईंदो आहे असांजे माज़ीअ खां। बहरहाल अॼु ॿ तमामु ख़ूबसूरत असांजा लेखक महिमान मौजूदु आहिनि जंहिंजे नज़रिए सां, जंहिंजे कलम सां, जंहिंजे ज़हनी पोरिये सां तव्हां ई असां मुतासिर थींदासीं। यकीननि उन्हनि हिकिड़ो ज़हनी पोरियो कयो आहे, पंहिंजे तहक़ीक़ खां पोइ जेका तस्दीक़ करे कुझु किताब लिखिया अथनि ऐं कुझु पंहिंजे ॻाल्हाइण में जेको वज़न वधायो अथनि उन ते उनजे मुतालिक़ ॻाल्हाईंदासीं त असांजी तारीख़ छा थी चए, असांजो अदब छा थो चए। अदब में खोड़ शयूं आहिनि, तमामु घणियूं शयूं, घणा पोइ उनखे असां ड्रामा चऊं, अफ़साना चऊं, सफ़रनामा चऊं, नसर चऊं, शाइरी चऊं, छा छा चई सघिजे थो, उनजे मुतालिक़ ॻाल्हि ॿोल थींदी। अॼु असांजा मौज़िज़ महिमान जेके आहिनि उन में अदी सीमा अबड़ो साहिबु आहे जेका स्टोरी राइटर आहिनि। अदी तव्हांखे भलीकार चऊं था, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, हैप्पी हैप्पी गुड मॉर्निंग। ऐं उन सां गॾो गॾु अहमद सुमरो साहिबु आहिनि जेके PhD कई अथनि असांजे हिन दौर ते जेके बि असांजो माज़ी रहियो, जंहिंमें सिंध जा जेके सुनहरी दौर रहिया, जेके बि दौर रहिया, उनजे हवाले सां असांजा डॉक्टर, असां उनखे ज़रूरु चवंदासीं अदा डॉक्टर अहमद सुमरो साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। शुरूआत कयूं था साईं, दौर खां हलिजे, मुंहिंजे ख़्याल में तारीख़ खे वठी हलिजे त अहमद ॾे हलंदासीं। तव्हां PhD कई स्वाब सूमरनि जे दौर ते कई? सूमरनि जे दौर जो इल्मी, अदबी ऐं लिसानी पहलू, छाकाणि त असां अदब में था PhD कयूं त असां उन जी जेके मतिलबु सियासी ऐं समाजी जेके पहलू आहिनि उन्हनि खे फोकस न कंदा आहियूं, फोकस कंदा आहियूं उन दौर जो अदब ऐं उन दौर जी ॿोली। अच्छा, पर जेकॾहिं सिंधी अदब जो जाइज़ो वठिजे, जेको अदी जो किताबु आहे, अदी सीमा जो मुंहिंजो किताबु पढ़ियलु आहे सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो, जंहिंमें मां ॾिठो त तव्हांजो उन में कुझु आइडियाज़ वरितल आहिनि, त उहो ॾाढो सुठो आहे। माण्हू खे थोरे हिन हिकु किताब में पंहिंजे माज़ी जा जेके बि दौर रहिया आहिनि उन मुतालिक़ ख़बर पए थी त भई समनि जे दौर में छा थियो, असांजे कलुड़नि जे दौर में छा थियो, सूमरनि जे दौर में छा छा थी गुज़रियो। छा था सम्झो त हीउ दौरु वञे थो डिजिटलाइज़ ॾांहुं, ऐं माज़ी जे इन्हनि दौरनि खे असां केतिरो महफ़ूज़ करे सघूं था ऐं अॻियां हिन जो छा कारण थी सघे थो पंहिंजी तारीख़ सां जुड़ण जो? ॾिसो, शयूं त ज़ाहिर जीअं असां वटि टेक्नोलॉजी वधे पई ऐं दुनिया जेका आहे हाणे 17वीं सदीअ जा असां वटि ॻोठ न आहिनि, उहे मुल्क न आहिनि जिन में राब्तनि जी खोट हूंदी। असां हिकिड़ी ग्लोबल विलेज में रहूं पिया ऐं शयूं हाणे सभु रिलेट पियूं थियनि टेक्नोलॉजी सां। ईअं असांजी ॿोली ऐं अदब सिधी रीति वास्तो रखे थो जदीद टेक्नोलॉजी सां। कंप्यूटर आहे, मोबाइल आहे, लैपटॉप्स आहिनि, एंड्रॉइड फ़ोन असां इस्तेमालु कयूं था, त असांखे पंहिंजी माज़ीअ जी शयुनि खे जेके शाहकार शयूं हुयूं जिन ते असांखे फ़ख़्रु आहे, उहा तारीख़ हुजे, अदब हुजे या ॿिया पहलू हुजनि, ज़राअत हुजे, आबपाशी जो निज़ाम हुजे, जेके बि शयूं तारीख़ में जिन मां असां इस्तफ़ादो हासिलु कयो उन्हनि खे महफ़ूज़ रखिणो आहे त जीअं असां पंहिंजी ईंदड़ नसलुनि खे ॿुधाए सघूं। ऐं उन खां अलावा जदीद जेके ज़रिया आहिनि राब्तनि जा, टेक्नोलॉजी जा, असांखे उन्हनि खे बि अख़्तियार करिणो आहे। मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायांव त शाह जो रिसालो असां तव्हां जॾहिं पढ़ियोसीं त किताबी सूरत में पढ़ियोसीं। अॼु जो नौजवान असां ॾिसूं था त किताब खां थोरो परे पियो थिए, त किताब जी दूरी ऐं शाह लतीफ़ खे न पढ़णु इहे माना हिक ॿिए सां ॼण ॻंढिजी विया। त इन कमीअ खे, इन खोट खे महसूसु कंदे शाह लतीफ़ जो रिसालो डिजिटल ऐप में अची वियो, सिंधी लुगत जेका आहे सा ऐप में अची वई, ॿिया खोड़ अहिड़ियूं शयूं हुयूं जेके तारीख़ी तौरु असांजो विरसो आहिनि, असां उन्हनि खे डिजिटलाइज़ कयोसीं त असां पंहिंजे नौजवाननि ताईं पहुचायोसीं। त मुंहिंजो ख़्यालु आहे त असां पंहिंजी शयुनि खे महफ़ूज़ रखूं ऐं टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कंदे असां शयुनि खे नए मीडियम में आणियूं त जीअं असांजा नौजवान, असांजा जेके ईंदड़ नस्ल आहिनि, उहे पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे सक़ाफ़त, पंहिंजे अदब ऐं जेको तारीख़ी विरसो आहे उनखे विसारे न वेहनि, बल्कि उनखे पाण सां गॾु खणी हलनि। ॾाढो ज़बरदस्त। अदी सीमा, कॾहिं खां लिखण जो आगाज़ कयो? मूं असल में 2007 में लिखण जी शुरूआत कई।
पहिरियों त इन कहाणियुनि खां बि मूं शाइरी कई। शाइरी मुंहिंजी उहा थोरी हुई कलमी, जीअं त चवंदा आहिनि न शाइरी ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकिड़ी कलमी हिकिड़ी कलबी। अच्छा। पोइ उर्दू यूनिवर्सिटी में मां ऐं मूंसां गॾु हिकिड़ी ॿी कुलीग हूंदी हुयूं, असां वेठा हूंदासीं एज़ ए लेक्चरर हुते। जॾहिं फ्री पीरियड हूंदो त उस्ताद बुखारी जा, शेख हया जा किताब, हिकिड़ी पासे में लुगत हूंदी, काफ़िया रदीफ़ जोड़े हिकु जहिड़ा लफ़्ज़ ठाहे वरी पोइ उनखे शाइरी कंदा हिक ॿिए जी मतिलबु ईअं त असां हिन फील्ड में आहियूं त इहा शइ जोड़ियूं। पोइ मूं वायूं घणियूं लिखियूं, नसरी नज़म घणियूं लिखियूं, पर पोइ मज़ो न आयो छाकाणि त हुई त कलमी न हथरादो ठहियलु हुई हिकिड़े क़िस्म जी। पोइ मज़ो न आयो, पर छाकाणि त मुंहिंजी हेरिडिटी में इहो आहे, मुंहिंजा बाबा साईं नॉवलिस्ट हुया, हयात न आहिनि, ऐं मुंहिंजा अदा आहिनि परवेज़ अबड़ो, उहे नॉवलिस्ट आहिनि, शॉर्ट स्टोरी राइटर आहिनि। तंहिंखां पोइ उहा शइ सम्झो त मूं में आई ऐं मूं लिखणु शुरू कयो। इब्तिदाई दौर में मूं 2007 खां शॉर्ट स्टोरी लिखियूं, मुख़्तलिफ़ मैगज़ीन में छपियूं, पोपट मैगज़ीन आहे या अमरता थी वियो, ऐं इन्हनि सूरमी थी वियो ऐं सोझरो थी वियो, इन्हनि में मां लिखंदी रही हुयसि। तंहिंखां पोइ वरी 2011 में मूं इनखे सहेड़णु शुरू कयो कहाणियुनि खे। 2018 में हिकिड़े किताब जी सूरत में हथनि में अची वियो, मजमूए जी सूरत में। त तव्हांजा बाबा हयात हुआ उन वक़्तु जॾहिं तव्हां लिखणु शुरू कयो हो? उन वक़्तु मां लिखंदी हुयसि, पर मैगज़ीननि में छप बि हुई। बाबा सिर्फ़ु हिन मजमूए में 20 कहाणियूं आहिनि, जेका हिकिड़ी कहाणी पढ़ी ऐं बेवफ़ाई, उन में मूं ज़िक्र बि कयो आहे त मां चाहींदी हुयसि त बाबा पढ़नि मुंहिंजी कहाणी, छाकाणि त हुननि जो जेको रायो हूंदो हो उहो को ईअं न हूंदो त वाह मां ॾाढी सुठी लिखी अथई या हीअं लिखी अथई त ऐं मां आसमान ते तनक़ीद कंदा हुआ। उहे जेको सम्झंदा हुआ उन ई शइ खे बयानु कंदा हुआ। ठीकु आहे, वरी अदा बाबा खे मूं तमामु घणो इंसिस्ट कयो, बाबा इहा हिकिड़ी पढ़ो। बाबा जी आख़िरी ॾींहंनि में 2013 में डेथ थी, त उन वक़्तु मूं उन खां अॻु में मूं चयो त उन्हनि जो हा मां पढ़ंदुसि, मुंहिंजे रूम में रखी अचो, मां पढ़ी वठंदुसि। हिकिड़ो ॾींहुं फुर्सत मिलियनि, मां यूनिवर्सिटी हुयसि ऐं उन्हनि पढ़ी उहा कहाणी। जॾहिं मां वापसि आयसि, मुंहिंजे कमरे में आया ऐं चयूं त अम्मा इहा कहाणी कंहिं लिखी आहे? तव्हां लिखी आहे? हा बाबा मां लिखी आहे। चई वाह जी कमाल जी कहाणी लिखी अथई। त इहो जुमिलो ॿुधी करे ॼण मां आसमान ते उॾणु लॻसि, त बाबा चवनि था त हीअ तूं न लिखी हुई, कंहिंखां लिखाई हूंदी। त पोइ ईअं अहिड़े हवाले सां वरी मां अदा वटि खणी वियसि त मां तव्हां पढ़ी मूंखे फीडबैक ॾियो, त उहे वरी तारीफ़ न कंदा आहिनि, थोरी तनक़ीद कंदा आहिनि। पोइ बैक टाइटल ते उन्हनि लिखिया आहिनि कमेंट्स। त बाबा जी तारीफ़ ऐं अदे जी तनक़ीद, इन्हनि ॿिन्ही जो जेको मेलाप आहे उहो मुंहिंजे कलम खे अॻिते वधाईंदो रहियो। ऐं हींअर बि मां सिखण जे ई मरहले में आहियां, पर कोशिशि कंदी आहियां त काफ़ी बहितर नंढियूं नंढियूं कहाणियूं शॉर्ट स्टोरीज़। हा शॉर्ट स्टोरीज़ जी ॾाढो ज़बरदस्त। हिन ते वधीक ॻाल्हाईंदासीं, पर हाणे कहाणियूं बि लिखबियूं तॾहिं जॾहिं असां जेका को खाद खुराक सुठी हूंदी, न्यूट्रिशन सुठी हूंदी असांजी, त पोइ ख़बर पवंदी त असांखे छा वणे थो, छा सुठो थो लॻे, या न अहमद भाउ? उन लाइ अदी सीमा असां सां गॾु मौजूदु आहे। अदी सीमा त आई आहे, अदी नसीम असां सां गॾु मौजूदु आहे। अॼु अदी नसीम न रेसिपी ॿुधाई आहे, न इहो पई ॿुधाए की कहिड़े मुल्क जी बसि अचनि शर्त ई बाहि लॻाए छॾी। न हाणे बाहि त घटि करे छॾी आहे। बाहि कोन्हे, किथे आहे बाहि? हा दी, न न बाहि कोन्हे, बाहि ॿरंदी त रोशनी थींदी न। जी जी जी, खलूं त लायो पिया न कंहिंजो, आवाज़ अचे पई खट कट कट असांखे। कट जी चाइनीज़ रेसिपी आहे। अच्छा, कहिड़ी रेसिपी आहे? नालो छा आहे? वेजिटेबल चौमिन। चौमिन? हाँ जी जी। अच्छा अच्छा, सही। ये डॉक्टर इब्राहिम हुजनि हा त ॿुधाए न की चौमिन ऐं पास्ता जेको ठाहियो पिया। बसि हाणे हिकिड़ी शइ हले थी, ॿारनि खे बि पसंदि आहे, त मना नथा करे सघूं, पर पेट में त वञे थो न। आहे मक़सदु इहो, तव्हां मतिलबु खायो कुझु। सही। नथा खाइनि। उन्हनि अदी नंबर यादि करे छॾिया आहिनि, मुख़्तलिफ़ ॿाहिरां घुराइनि था। हा डील्स उन्हनि खे यादि आहिनि, नंबर बि यादि अथनि। ऑर्डर करणु हुननि खे हाणे आसान थो लॻे, असांखे ॾुखियो लॻंदो आहे। राति यकीन कंदो अदी, तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधायां त हाणे राति जो देरि सां अगरि घंटी वॼंदी आहे न, त मां पंहिंजो वॉलेट खणी निकिरंदो आहियां दरवाज़े ते, पक का डील ई आई हूंदी। या सुबुह जो न उहो मिलंदा आहिनि, पैकेट्स मिलंदा आहिनि की भई किचन में कार्रवाई थी चुकी आहे। जी अदी नसीम जी, रेसिपी ॿुधायो। हा, रेसिपी में फस्ट असांजो पहिरियों सलाम कंदा सभिनी खे ॾिसण वारनि खे। उनखां बाद में तव्हां चैनल खे ऑन करे वेही रहो, तव्हांखे रोज़ु रोज़ु रेसिपी मिलंदी। टेंशन फ्री, टेंशन में हूंदो त छा पचायूं ॿारनि जे लाइ, इन्हनि जे लाइ, त इन जे करे मां तव्हांखे रोज़ जी रोज़ रेसिपी तव्हांजी नई जी नई रेसिपी ॾियां थी, तव्हां मंझंदि जो पंहिंजो पचाए, टेंशन फ्री पचाए।
असांजे पहिरियों स्टेप आहे नूडल्स खे पाणी में विझी लूणु पाणी बॉयल थिए त पोइ तव्हां नूडल्स विझी छॾियोसि, पोइ चमिचो 2 या 3 मिंट चमिचो घुमायो, न त उहे चिपकी वेंदा पाण में। उनखे जॾहिं 70% पची वञनि त लाहे पाणी सां सुठे तरीक़े सां साफ़ु करियो, बिल्कुलु हुनजो जेको लेव हूंदी आहे न उहा बिल्कुलु ख़तमु थी वञे। पोइ हुन में थोरो ऑइल विझी तव्हां हिनखे रखे छॾियो। सेकेंड स्टेप आहे असांजो वेजिटेबल में आहिनि सावा बसर, ॻाढ़ा बसर, शिमला मिर्च, गजर, सावा मिर्च, हिन में इनखे कटिंग करे डायमंड कटिंग करियो, जूलियन कटिंग करियो, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। पोइ हिन में स्पाइसी ॿियो कुझु बि न आहे, हिन में थूम अदरक जो पेस्ट विझी, ॻाढ़ा मिर्च हसबे ज़ाइक़ा, अगरि तव्हांजा ॿार खाइनि था त ठीकु आहे, न त पोइ पाण खे नथी पसंदि आहे त ॻाढ़ा मिर्च बि अवॉइड करे छॾियो। सजाद खे ॻाढ़ा मिर्च नथा पसंदि अचनि, ॻाढ़ा मिर्च विझां थी त सजाद ॿुधाइणु शुरू करे थो इन जे करे त ॻाढ़ा मिर्च पसंदि आहिनि त खायो, न त कारा मिर्च विझी छॾियो तव्हां हुन में। बाक़ी ॿियो हिन में सॉस आहिनि, चिली सॉस, विनेगर, सोया सॉस, ऐं हिन खां बाद में केचप, इहो विझी तव्हां लेमन जूस विझणु चाहियो त भले, जंहिंखे पसंदि आहे त उहो विझी सघे थो। बाद में तव्हां हिनखे मिक्स करे हिन जो पहिरीं पोइ असां हिन में देॻड़ी में ऑयल विझंदासीं 2 या 3 चम्मच, छो जो हिन में घणो ऑयल न विझो वेंदो आहे। पोइ थूम अदरक जो पेस्ट विझी, पोइ असां हिनखे जेको असांजी वेजिटेबल आहे उहा विझी, चौमिन विझी, जेके नूडल्स आहिनि उहे विझी, हुनखां बाद में असां सोया सॉस, चिली सॉस विझी मिक्स करे 2 या 3 मिंट पचाए छॾियो, पोइ असांजी डिश रेडी। पोइ हुन में जेके सावा बसर आहिनि उनजो जेको हेठियो पार्ट आहे उहो कटिंग करे सफ़ा बिल्कुलु मिन्स कटिंग करियोसि, पोइ हुनजे मथां विझी सर्व करे छॾियो, असांजी डिश रेडी। चिकन न विधो आहे तव्हां? अॼु वेजिटेबल इन जे करे आहे थोरो गर्मी तेज़ आहे, वेजिटेबल वारियूं शयूं खाईंदासीं त असांखे भाॼियूं खाइणु खपनि, त असांखे पाणी बॉडी में वञे, छो जो असां पाणी में बि घटि पींदा आहियूं। सुबुह जो उथण सां ई पाणी पीअणु खपे, पर असां पाणी पाणी खे यूज़ न कंदा आहियूं, न पीअंदा आहियूं, छो जो आस्ते जॾहिं असांखे ज़रूरत थींदी आहे त पाणी पीअंदा आहियूं, न त कोन पीअंदा आहियूं। बसि असांजी रेडी आहे डिश। तव्हांजे आया पे न त असांजा गुलाम हुसैन खुसू साहिबु हिते असांजे कैमरा ते असांखे ॾेखारींदा आहिनि सॼी दुनिया खे। हुन चयो त अॼु ॾिसूं छा था घुमूं, त पहिरियां मूं सम्झो त शायदि मूंसां मुखातिब आहिनि, मां त जेको चओ उन मुतालिक़ कोशिशि कंदासीं, ॻाल्हाईंदासीं उन मुल्क मुतालिक़। चई त ईअं न खाइण पीअण में छा घुमंदासीं, कॾहिं को मतिलबु हांगकांग, चाइनीज़ घुमियासीं, लास्ट फ्राइडे ते असां सिंगापुर, चाइना जेके न एतिरो नसीम असांखे असांखे चाइनीज़ वधीक माना खाइण में पसंदि आहे न, सीपेक जे करे मूंखे लॻे थो तव्हां त थोरी इन्वेस्टमेंट कई आहे चाइना। न सजाद खे मिर्चनि वारी भाॼी नथी वणे, न मां बि थोरो सही आहे। पाक चीन दोस्ती जिंदाबाद। सावा मिर्च ज़रूर विझिजो, सावा मिर्च आहिनि पाक चीन दोस्ती। अगरि चाइनीज़ जा तव्हां जेके सन्हा सावा मिर्च खाई ॾिसो न, या जेको मसाला हूंदा आहिनि, हिकिड़ो जापनी मसालो हूंदो आहे ऐं ॿियो चाइना जो हूंदो आहे, तव्हां शायदि उहो चखियो बि आहे। अगरि हुनजो हिकिड़ो सिर्फ़ु वो जापानीज़ जो आहे, जापान जो जेको आहे उनखे सीड्स जेके थियनि था, सीड्स वो येलीपेनो हूंदा आहिनि, सुचवान सीड उहो तव्हां ज़बान ते रखो, ज़बान सुन थी वेंदी, ऐं पोइ तव्हां वटि हिकिड़ी जेको टपे वारी जेका हूंदी आहे न, बसि पोइ उहा हुजे पाणी तव्हां टपा ॾियो, पोइ तव्हांखे जस्ट उहो एॾो तेज़ किथे थी तरह ॿुधाइजो, मां वठी ईंदसि सुभाणे। किथे थी मिले, मां सुभाणे वो वठी जो मां डिश ठाहियां। सुचवान जो शहर आहे चाइनीज़ में, पोइ उन जे करे उन्हनि जी उहा डिश मशहूरु आहे। हा बस सही है, हर हंधि मिली थी वञे। सिचुआन चाइना में न, जापान वारे पासे मां सम्झा न चाइनीज़ में आहे सिचुआन, चाइनीज़ में बस तव्हां जेको चवंदो असां तव्हां तालुक ई चाइना सां, तव्हां त असांजे लाइ गिफ्ट आयो। चाइनीज़ में असां ज़ाहिर हाणे असां डिश बचायूं आहिनि, पीसी में इहे सॼा कमु कया आहिनि, त हाणे असांखे हिन जी नाले जा त हा बिल्कुलु आहे। अच्छा आदि सीमा ऐं अदा अहमद, तव्हां ॿिन्ही खां सवाल आहे मुंहिंजे लाइ। असां तारीख़ी अफ़साना दौर ऐं हिन जी लिखड़ियुनि ते, किरतुनि ते ऐं उन्हनि जी शयुनि ते त असां पढ़ियो आहे या लिखण जी कोशिशि कई आहे, जेको वाटेवर। असांजी सिंध जा जेके खाधा आहिनि उन ते कॾहिं बि असां काॾी तहक़ीक़ या उन ते लिखणु चइजे या उन जूं रेसिपीस चइजे, उनखे कॾहिं महफ़ूज़ न कयो आहे। हाणे सोचियां थो मां तव्हांखे ॾिसी इहो तव्हां वाक़ई सही ॻाल्हि कई आहे, इन ते एॾो ध्यानु न वियो आहे। बाक़ी ईअं आहे त
अक्सर नंढा नंढा मज़मून त मूं ॾिठा आहिनि त सिंध में कहिड़े शहर जी कहिड़ी सौगात जेका आहे असांजा लफ़ाज़ी इहे दावा आहिनि दावा। सिर्फ़ु लफ़्ज़ी हद ताईं, बाक़ी तहक़ीक़ न आहे हिन ते, मां पर तस्दीक़ फेसबुक ते हिकिड़ो सर्तियुनि जे हवाले सां हिकिड़ो अथव बि ग्रुप, उन में अक्सर सिंधी खाधनि खे रिप्रेज़ेंट कंदियूं आहिनि सर्तियूं, पर ॾाढो सुठो लॻंदो आहे त अॼु सर्तियूं तव्हां छा पचायो आहे, त अहिड़े हवाले सां इन पासे मुंहिंजे ख़्याल में वाक़ई अफ़साना खे यादि कंदासीं सर्तियुनि ग्रुप खाइण के असांखे हूंदो आहे शौक़ु, ऐं बाक़ी तहक़ीक़ करण जो न हूंदो आहे। सो तव्हां ॻाल्हायो पिए ॿोलीअ जे हवाले सां, मूं थोरो ॿुधो पिए इहो पुछियो पिए कि अॼु बि सिंधी मतिलबु अचनि था, पढ़नि था, इंट्रस्ट वठनि था सब्जेक्ट में? हा, हिकिड़ो त सब्सिडी हूंदो आहे ऑप्शनल, उहो BS लेवल ताईं हूंदो आहे, पर हिकु वरी MA ऐं हिकिड़ी अव्हांजो जेको सुवालु हो मज़े जो, मतिलबु सुठो सुवालु लॻो मूंखे, त सिर्फ़ु सिंधी ई अचनि था या नॉन सिंधी बि अचनि था, त इतफ़ाक़ सां असांजी ख़ुशनसीबी आहे सिंधी त अचनि ई अचनि था, पर उर्दू स्पीकिंग बि असां वटि सिंधी MA कनि था, जिन खे राइटिंग पावर आहे या जिन खे सिंधी ॻाल्हाइणु अचे थी। इवन मां कराची यूनिवर्सिटी मां जॾहिं 2002 में MA सिंधी में पास आउट कई त असां सां गॾु हिकिड़ी उर्दू स्पीकिंग हूंदी हुई, माशाल्लाह उन तमामु सुठे नमूने पंहिंजी ॿोलीअ ते उन ते कवर कयो, ऐं हुनजी हिकिड़ो पैशन हूंदो त मां फस्ट पोज़ीशन अचां, इहो त मुमकिन न हुयो, पर हुन कोशिशि तमामु घणी कई, त असां वटि अञा बि इहा शइ आहे। ॿियो वरी मां इहो चवणु चाहींदसि त असां वटि सिंधी जेको आहे हिकिड़े पासे त इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे या सोशल मीडिया हुजे, इते असांजी सिंधी त प्रोमोट थी रही आहे, माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे, पर हिकिड़े पासे असांजी सिंधीअ खे ख़तमु करण जी कोशिशि कई थी वञे। उहो ईअं त कंहिं असांजी यूनिवर्सिटीज़ में उन्हनि जो हथुल इम्कान कोशिशि हूंदी आहे त शोबनि खे ख़तमु कयो वञे, जेको न हुअणु घुरिजे, इहो माना मां नथी सम्झां त ईअं हुअणु घुरिजे, त इन ई शइ खे असांखे थोरो बचाइणो आहे, त जीअं असांजा सिंधी स्टूडेंट्स अचनि ऐं सिंधी शोबनि खे पुरौनक कनि ऐं उहे सिंधी शोबनि खे सिंधी उहो बि कंपलसरी सब्जेक्ट में 10th ताईं आहे, मैट्रिक ताईं आहे, उन खां पोइ अॻियां न आहे, उन खां पोइ अॻियां न आहे, ऑप्शनली हूंदो आहे, ऐं उन खां पोइ त वरी तव्हां MA में अची सघो था ऐं पंहिंजी मर्ज़ी सां खणी सघो था, पर असांखे इन शइ खे अवेयर करिणो आहे त सिंधी अचनि ऐं असांजे शोबनि खे ऐं सिंधी ॿोलीअ खे, सिंधी अदब खे अॻिते प्रोमोट कनि। सही। अच्छा अहमद भाउ, तव्हां शाह साईं ते जेको किताबु लिखियो आहे, जेको नफ़्सियाती जाइज़ो तव्हां वरितो आहे, छा रिस्पॉन्स मिलियो? तव्हां कीअं था ॾिसो मुआशिरे खे, ऐं शाह साईं जी इन नफ़्सियाती असर जेके तव्हां इन में लिखण जी कोशिशि कई आहे, उन में तव्हां छा ॾिठो, छा ॿुधाइणु चाहींदव असांजे ॾिसण वारनि खे? ॾिसो भाउ, शाह लतीफ़ ते सिंधी ॿोलीअ में जेतिरो लिखियो वियो आहे, मां भायां थो त उन जे चोथें पतीअ जेतिरो बि कंहिं ॿिए ते नाहे लिखियो वियो। सही। लतीफ़ियात ते असां वटि जे असां गुज़िरियल 50 सालनि जी तारीख़ ॾिसूं त असां वटि 100,000 किताब मिलनि था, मज़मून मिलनि था, मकाला मिलनि था। सभिनी जो फोकस हूंदो आहे लतीफ़ जी शाइरी, लतीफ़ जो फ़िक्र, उन जी परख करणु त लतीफ़ छा थो चवे, कीअं थो चवे, उन जी लुग़त ते मुख़्तलिफ़ हवालनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। त मूं इहो महसूसु कयो त असां लतीफ़ खे त परखियूं था, पर उन दौर जी हालतुनि खे, लतीफ़ जे अहसासनि खे, लतीफ़ जे जज़्बनि खे, नफ़्सियाती कैफ़ियतुनि खे नथा परखियूं, जिन जे सबबु हुन एॾी वॾी शाइरी जी रचना कई। त मूं पंहिंजे किताब में उन्हनि शयुनि खे एक्सप्लोर करण जी कोशिशि कई आहे त बेटा ही कहिड़नि कॉम्प्लेक्सिस मां गुज़रियो, कहिड़नि उदासियुनि मां गुज़रियो, डिप्रेशन मां गुज़रियो, कहिड़ियुनि हालतुनि मां गुज़रियो, अज़दवाजी हालतूं, समाजी हालतूं, उन दौर जूं सियासी हालतूं, कहिड़ियूं हुन पीड़ाऊं ॾिठियूं, मूं उन्हनि खे एक्सप्लोर करण जी कोशिशि कई आहे पंहिंजे किताब में, ऐं पोइ उन जी शाइरीअ खे मूं जज कयो आहे उन हालतुनि जे पटांदड़। त इहो हिकिड़ो मूं एक्सपीरियंस कयो, ऐं किताबु हाणे ईद ते शाया थियो आहे, हाणे मार्केट में अवेलेबल आहे, कुझु वक़्त खां पीकॉक पब्लिशर्स वारनि छपियो आहे। तवको इहा कयूं था त जॾहिं माण्हू पढ़ंदा इन खे त उन्हनि वटां सुठो फीडबैक मिलंदो। हीअ हिकिड़ी पंहिंजे तौर ते सिंधी ॿोलीअ में हिकिड़ी नई शइ आहे, ऐं वधीक ॾिसूं था त अलाह बहितरी कंदो। अॼु जो नौजवान बि सिंधी मतिलबु इहे शाह लतीफ़ ते पढ़े थो, शाइरी वग़ैरह इंट्रस्ट आहे? ॾिसो, शयूं दिलचस्पी मां ख़तमु थींदी थियूं वञनि, इहा ॻाल्हि असांखे मञणु घुरिजे त कंहिं दौर में मां तव्हांखे हिकिड़ो एक्सपीरियंस थो ॿुधायांव। मां कॉलेज में अदी यूनिवर्सिटी में पढ़ाईंदी आहियां, मां कॉलेज में पढ़ाईंदो आहियां, त मूं हिकिड़ो नंढो सर्वे कयो त असां वटि जेके सिंधी शागिर्द अचनि था
उहे इंटरमीडिएट में सिंधी एज़ अ कंपलसरी सब्जेक्ट छो कोन था खणनि। मैट्रिक ताईं 9 ताईं त लाज़मी आहे, पर इंटरमीडिएट में लाज़मी उन्हनि जे लाइ आहे जिन 9 में सिंधी नॉर्मल पढ़ियो आहे ऐं उन्हनि जी मादरी ॿोली सिंधी आहे। त मूं हिकिड़ो नंढो सर्वे कयो जंहिंमें मूं 60-70 ॿारनि खां कुझु सुवाल कया ऐं अॻे असां इहो चवंदा हुआसीं त सिंधी ॿोलीअ जे बचाव जे लाइ क्लासिकल जेका शाइरी आहे, शाह लतीफ़, काज़ी कादन, शाह करीम बुलड़ीअ वारो, सामी, सचल, इन्हनि जो हुजणु ज़रूरी आहे। पर निहायत अफ़सोस थो थिए त अॼु असां मतिलबु पंहिंजे नौजवाननि खे पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी क्लासिकल शाइरी खां एतिरो परे करे छॾियो आहे जो मूंखे उन सर्वे में 80% ॿारनि इहो चयो त हू सिंधी ॿोली सिंधीअ जो सब्जेक्ट एज़ अ कंपलसरी सब्जेक्ट इन करे नथा खणनि छाकाणि त उन्हनि खे शाह लतीफ़ ऐं सचल पढ़णो पवंदो। त इहा असांजी हिकिड़ी बदकिस्मती आहे ऐं असांजी जेको ॿोली आहे सा उनजी जेका तदरीस आहे सा ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदी पई वञे। जीअं अदीअ पंहिंजा कंसर्न ॿुधाया त यूनिवर्सिटी ऐं कॉलेज लेवल ते असांखे वधीक महिनत करण जी ज़रूरत आहे त जीअं असां पंहिंजी ॿोलीअ खे जीआरे सघूं, छाकाणि त जेकॾहिं असां किताब लिखंदासीं पर हिन ॿोलीअ जी तदरीस न हूंदी त पोइ असांजी ॿोली यकीननि जेको आहे सो ॻाल्हाइण में त असांजो वाहपो हले पियो, असां ही टॉक शो कयूं था, असां ड्रामा ॾिसूं था, तव्हांजे चैनल ते ड्रामा ॾिसूं था, पर जेकॾहिं उनजी लिखत न हूंदी ऐं असांजो नौजवान नसल उनखे रवानी सां पढ़ी न सघंदो त पोइ मां सम्झां थो इहा गणतीअ जोगी हालत हूंदी। सही था चओ, आसान अल्फाज़ में लिखणु घुरिजे ताकी सभु सम्झी सघनि। ॾिसो जेके शयूं जीअं आहिनि, मिसाल शाह लतीफ़ जी जेका शाइरी आहे असां उन जो तर्जुमो त करे सघूं था, उनखे सम्झाणी त करे सघूं था, पर उनजी ॿोलीअ खे त उते ई असांखे क़ाइमु रखिणो आहे न। त असांखे पंहिंजे नौजवान नसल खे इहो शऊर ॾियणो पवंदो त असांजी क्लासिकल पोइट्री, असांजो सकाफ़ती विरसो ऐं असांजो जेको तारीख़ आहे उनजो असांखे शऊर ॾियणो पवंदो। जेकॾहिं असां शऊर ॾींदासीं त माण्हू त अरबी बि सिखी वठंदा आहिनि, हिब्रानी बि सिखी वठंदा आहिनि, इब्रानी बि सिखी वठंदा आहिनि, त शाह लतीफ़ जी ॿोली का ॾुखी एॾी न आहे। एॾी का ॾुखी न आहे, पर असां वटि जेके असांजा सिंगापुर में सिंधी रहनि था उहे पंहिंजे ॿारनि खे हाणे ताईं सिंधी सेखारीनि था, छाकाणि त उन्हनि जो तालुक़ु कारोबार सां तमामु घणो आहे। पोइ हू चवंदा आहिनि त असां वटि के अहिड़ा ईंदा आहिनि जिन क्लाइंट्स ईंदा आहिनि या जेके ग्राहक ईंदा आहिनि, पोइ असांखे कंहिंखे रिआयत करणी हूंदी आहे, रिआयत न ॾियणी हूंदी, कुझु बि आहे, पोइ असांजी कम्युनिकेशन सिंधी में हूंदी आहे त हू कोन सम्झंदा आहिनि। बाक़ी कहिड़ी ॿोली में असां उर्दू में ॻाल्हाईंदासीं त हिंदी में करे सम्झी वेंदा, या इंग्लिश में, या जेके ॿोलियूं उते हलनि थियूं। त असां पंहिंजे ॿारनि खे बि पंहिंजी सिंधी ॿोली सां हिकु त जुड़ियो आहे, प्लस में असांखे कंहिंखे रिआयत ॾियणी हूंदी, का ॻाल्हि करणी हूंदी, या कंहिंजे मुतालिक़ ॻाल्हाइणो हूंदो त दादा फलाणो जेको आयो अथई हिन जो ख़्यालु कजांइ, मूंखे सही नथो लॻे, त असां हुनखे ख़बर ई न आहे त कंहिंजे मुतालिक़ ॻाल्हि ॿुधी। त असां इनखे पंहिंजी कारोबारी ॿोली सां गॾोगॾु पंहिंजी अबाणी ॿोली त आहे ई आहे, पर असां पंहिंजे ॿारनि खे अॼु ॾींहं ताईं सेखारीनि था त का ॻाल्हि करणी आहे, राज़ जी ॻाल्हि करणी आहे, इहा असांजी पंहिंजी ॿोली आहे, इहा ज़रूरु सम्झाइणी आहे। जी हा, अच्छा अदी तव्हांजो जेको हीउ मुख़्तसिर जाइज़ो आहे, इहो जेको मूं पढ़ियो आहे सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो, असां अकबर लगारी साहिब जो त पढ़ियल आहे, तव्हांजो आइडियाज़ कुझु उन मां वरितलु आहे? हा न, असल में हीअ जेको किताबु आहे जी, ही अकबर लगारी साहिब जिन जो किताबु सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो, ही अंदरि लिखियलु अथव मुख़्तसिर जाइज़ो जी। त इत्तफ़ाक़ सां मूं फेसबुक ते ॾिनो त अकबर लगारी साहिब जी उन्हनि ते नज़र पई, त उन्हनि मूंसां राब्तो कयो, चई हीउ मुंहिंजो किताबु हुअसि, मूंखे अंदाज़ो आहे उन्हनि जो किताबु आहे, पर हिकु नाले जा कई किताब थी सघनि था। त पोइ मूं एंड टाइम ते मटायो, अंदरि सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो लिखियलु हो, हाणे इत्तफ़ाक़ सां हींअर ई मूं प्रोसेस में वञी चुको आहे कंपोज़िंग जे मरहले में। ही हिन जी ॿी एडिशन अचे थी, जेके कमियूं पेशियूं हुयूं, उणायूं हुयूं, उहे हिनखे बहितर करण जी कोशिशि कई अथमि जेतिरो मूंखां थी सघियो आहे। नालो छा सेम आहे, पर जेके अंदरि जेके ऐं हिन में अञा थोरियूं छाकाणि त पहिरीं एडिशन हुई, कॾहिं कंपोज़िंग में ग़लती थी वेंदी आहे, कॾहिं लेखक जी बि ग़लती हूंदी आहे, लाशौरी या शौरी मां सम्झां थी, पर पोइ हिनखे मूं तमामु घणी कोशिशि कई आहे बहितर करण जी, ग़लतियूं वरी बि रहिजी वेंदियूं आहिनि, त हींअर ॿी एडिशन अचण वारी। अच्छा, हीअ तव्हांजे कहाणियुनि में जेका लाइनूं खे ॾाढी सुठी लॻी, त अदा परवेज़ जी पोइ तव्हांजे वालिद सां मनसूब कई हुननि, त असां जेको बि लिखंदा आहियूं उहो असांजो मुस्तक़बिल ॿुधाईंदो आहे त असां छा लिखियोसीं। बिल्कुलु, त उहा ख़बर बाद में पवंदी आहे त असांजी लिखणियुनि खे माण्हुनि कहिड़ो मान ॾिनो, छा कयो। पोइ तव्हांजे किताब खे त वक़्तु थियो ईंदे, छा था सम्झो, छा रिस्पॉन्स मिलियो हाणे लिखण पढ़ण किताब ते? किताब ते माशाल्लाह तमामु सुठो, कहाणियुनि ते तमामु सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे। ऐं यकीनन पहिरियों किताबु आहे त ॿोलीअ जी थोरियूं ग़लतियूं, मिस्टेक्स, ऐं वरी इंग्लिश
लफ़्ज़ मूं इतफ़ाक़ सां घणा एड कया आहिनि मुहूरती, छाकाणि त मुहूरत जेका किताब जी कराइबी आहे त उहा लेखक जी ऐं किताब जी हिकिड़ो आईनो हूंदो आहे, उन में सॼियूं खूबियूं ऐं उणायूं तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं आहिनि। त कुझु हिन में बि आहिनि, घणी ड्रेग बि किथे थी वई आहे, किथे ॿोलीअ जी बि ग़लतियूं हूंदियूं, शौरी लाशौरी लेखक पाण न कंदो आहे। हीउ मुंहिंजो पहिरियों कहाणी जो किताबु आहे, पर इंशाल्लाह वरी ॿियो किताबु ईंदो त उहे सेम वरी जेके ग़लतियूं हूंदियूं त उनखे वरी वरजायूं। ॿियों किताब में तक़रीबन मुंहिंजूं 10-12 खनि कहाणियूं वरी जमा थी चुकियूं आहिनि, गॾु थी वियूं आहिनि, त वरी 20 थींदियूं त वरी ॿियो अची वेंदो किताबु इंशाल्लाह। अच्छा, मौलाना वहीदुद्दीन साहब जा अगरि तव्हां किताब पढ़ो, किताब ज़िंदगी आहे, राज़ हयात आहे, उनजा ॿिया खोड़ सारा किताब आहिनि, उन्हनि जा जेके हवाला आउं पढ़ी ॾिठा आहिनि त उहे 2 पेजिस ताईं मुश्तमिल रहिया आहिनि। अक्सर जेको मां पढ़ियो आहे उन्हनि जा 2 पेजिस ताईं उन जी कहाणियूं या हवाला या ॻाल्हि करे। असां वटि अॼु ॾींहुं ताईं शॉर्ट स्टोरीज़ 5 पन्ननि खां 6 पन्ननि खां घटि नथी लिखिजे, ईअं छो आहे? न, तव्हां हुनजी मोहम्मद उस्मान डीपलाई जूं कहाणियूं पढ़ी ॾिसो, उन्हनि जूं बि मुख़्तसिर कहाणियूं पर तमामु प्यारियूं कहाणियूं। उन में हिकिड़ो सबक़ु समायल आहे। कहाणी उहा हुजे जंहिंमें को पढ़ंदड़ लाभ पराए, ईअं एंटरटेनमेंट त आहे ई खणी, पर कहाणीअ जो फॉर्मेट इहो आहे त कहाणी इख़्तिसार ते ॿधल हुजे, अधु कलाक या कलाक में पढ़ी पूरी कजे। जेकॾहिं उहा 2 कलाक 3 कलाक थी वई त नॉवलेट थी वेंदो, उहा पोइ कहाणीअ वारे रिक्वायरमेंट खां थोरो अॻिते वधी वेंदी। ऐं पढ़ंदड़ पाण बि बोर थी वेंदो। पर दुनिया में हाणे कॉम्पिटिशन आहे शॉर्ट स्टोरीज़ ते, शॉर्ट स्टोरीज़, नैनो स्टोरीज़, हिकिड़ी लाइन ते स्टोरीज़, दुनिया त हाणे इन पासे हले पई। अच्छा, जेकॾहिं अहमद भाउ तव्हां खां असां पुछूं, तव्हांजो जेको किताब त शाह साईं ते आहे, PhD तव्हांजी सूमरनि जे दौर में आहे, सूमरनि जे दौर जी बहितरीनु ॻाल्हि कहिड़ी रही? सूमरनि जे दौर जी जेकॾहिं बहितरीनु ॻाल्हि असां चऊं, छाकाणि त उनखां पहिरियां जेको दौरु आहे उहो 300 साल असां अरब एरा में रहिया आहियूं। त इहा जेका मुंतकिली हुई इक़्तिदार जी, त उन सिर्फ़ु सियासी हवाले सां मुतासिर न कयो, बल्कि सिंधी ॿोलीअ खे, सिंधी अदब खे ग्रो करण जो मौक़ो बि ॾिनो। अरबन जे दौर खां सूमरनि जे दौर में, छाकाणि त सुनहरी दौर वरी कल्होड़नि जे दौर खे चवंदा आहिनि। सही माना में ॾिठो वञे त सुनहरी दौर अंग्रेज़नि जो दौर आहे। अच्छा, हा, यकीनन। तव्हां जेकॾहिं पुछो था त अरबन जे दौर खां सूमरनि जे दौर में असां कन्वर्ट थियासीं त सिंधी ॿोलीअ खे ऐं सिंधी अदब खे वधण विझण जो मौक़ो मिलियो। असांजा जेके बि रोमानवी दास्तान आहिनि उन्हनि मां घणा सूमरनि जे दौर में सर्जिया विया। ऐं इहो दौरु ईअं सम्झो त हिकिड़ो इब्तिदाई दौरु आहे सिंधी ॿोली ऐं अदब जो। ऐं इन दौर मतिलबु ॿियनि दौरनि खे शइ ॾिनी जंहिंजे करे सिंधी ॿोली ऐं अदब अॻिते वधियो। कालपुरनि जे दौर खां अॻु में त अरबी ऐं फारसी हुया न। जी जी जी। त हिकिड़ो चवणी बि मशहूरु आहे, फारसी घोड़े चाढ़सी। अंग्रेज़नि जे दौर में सिंधी ॿोलीअ खे सरकारी सूर तख्ती मिली साईं अदी। हा, 1853 असांखे 1853 में अंग्रेज़नि जे दौर में मिली। सिंधी ॿोलीअ खे दफ़्तरी ज़बान ठाहियो। हा, बिल्कुलु ईअं। इहा वॾी ॻाल्हि। ऐं क़ौमी ॿोली जे हवाले सां अंग्रेज़नि सिंधी ॿोली ऐं कल्चर खे प्रोमोट बि कयो। सही था चओ, बिल्कुलु। SOPs जो ख़्यालु रखिजे। यस, हाणे इंतिज़ामिया ऐं माण्हुनि खे जेको आहे उहो तमामु घणो ख़्यालु त थींदो, पर मुंहिंजे लाइ में इहो जेको लाइन हिकिड़ो हिकिड़ो करे माण्हू वेंदो त पोयां जेके माण्हू हूंदा उन में जहिड़ो अहिड़ो न एक्चुअली छा आहे जो हीअ जॾहिं कोरोना जो थियो आहे, इन में दरगाहूं खुलियूं ऐं बंदि थियूं आहिनि, त उन्हनि ट्रैक्स ठाहे छॾिया आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे त असांखे कहिड़े रूट सां कीअं वञिबो। त उन्हनि पाइपिंग कई आहे, माण्हू उन पाइप मां वञनि था ऐं उते गेट लॻल आहिनि जंहिंमें सिक्योरिटी जा बि गेट लॻल आहिनि ऐं प्लस में सैनिटाइज़र जा बि गेट लॻल आहिनि। त सैनिटाइज़ करे पोइ मोकिलीनि था अंदरि माण्हू खे। त पैटर्न त ठहियलु आहे, पर छाकाणि त लहर वधियल हुई, 3rd वेव जेका हुई, पर हाणे हुन सां गॾु ॿुधायो त 4th वेव जी बि अॻकथी कई वञे पई। त वैक्सीन तमामु ज़रूरी आहे। ऐं अदी नसीम ऐं अञा ताईं काफ़ी इलाही माण्हुनि जेके वैक्सीन कराई कोन्हे। इलाही माण्हुनि खां जॾहिं पुछिजे थो की वैक्सीन कराई या न कराई, चवंदा हा कराईंदासीं कराईंदासीं। इहो इशारो मूंखे थोरो थोरो हमीर न सम्झ में थो अचे। हमीर जेको आहे न अंडर 18 आहे, हिन जे करे। न, मां अंडर 18 आहियां,
बट मां वाकई वैक्सीन हिन महिल ताईं नाहे कराई टू बी ऑनेस्ट मां मैसेज बि करे छॾियो आहे 1166 ते तव्हां पंहिंजो NIC मोकिलियो तव्हांखे फौरी तौर ते मैसेज ईंदो त कंहिं बि क़रीबी वैक्सीनेशन सेंटर ते मां वञो ऐं मूंखे वैक्सीन लॻाई वेंदी बट डेफिनेटली आई मेक श्योर कि मां जल्द खां जल्द यानी कि सुभाणे तव्हां ईंदा त वैक्सीनेशन यकीनी तौर ते मां वैक्सीन कराईंदुमि पिक्चर ज़रूर कढाइजो ऐं फेसबुक ते बिल्कुलु तव्हांखे कार्ड ॾियनि था ऐं उन ते तव्हांजो हाणे 6 हफ़्तनि जो गैप थी वियो आहे चौथी लहर बि अची सघे थी ऐं उहे बि ॾिठो वियो आहे अमूमन सिंध सरकार दावाऊं त घणियूं कंदी आहे लॉकडाउन लॻायो वेंदो आहे पर हाणे माण्हुनि खे पाण एहतियात करणो पवंदो ताकी माण्हू कोरोना खां महफ़ूज़ रहनि ऐं इंतिज़ामिया मेक श्योर करे त इहे दरगाहूं ऐं मज़ारूं जेके आहिनि इहे जेके बि ॿिया शोबा स्विमिंग पूल्स जिम्स बि अॼु खां खुलनि पिया त उते SOPs माण्हू लाज़मी उन्हनि ते अमल कनि तव्हां वैक्सीन करायो त तस्वीर फेसबुक ते अपलोड कजे असां बि चवनि था त वैक्सीन पोस्टर थी करे जेसिताईं तव्हां हुनखे फेसबुक ते अपलोड नथा कयो मूं अपलोड न कई पहिरीं तस्वीर त मूंखे हुन खां बाद में कोविड थियो पर हाणे मुंहिंजो ॿियो डोज़ अॼु सुभाणे मूंखे ड्यू अची विया आहिनि मुंहिंजा नंबर्स वग़ैरह अॼु या सुभाणे मुंहिंजो सेकेंड डोज़ लॻंदो मां यकीनन फोटो कढाए फेसबुक ते लॻाईंदुसि बसि सेकंड वैक्सीन आहे ऐं उहा सेम हणाइजो जेका पहिरीं जी 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 हा रिक्वेस्ट तो कंदुसि पर ॾिसां जेको डॉक्टर रिकमेंडेशन हूंदी अचूं था हिकु दफ़ो ॿीहर अदी सीमा ॾांहुं अदी सीमा लिखणनि ते कीअं टोकियो घणो तव्हांखे हे छा लिखियो अथई छॾियो बाबा ॿियो कमु कयो कंहिं बि न टोकियो इंसान आहे क्रिटिसिज़म त जिथे किथे मिलंदो आहे कहिड़ो दोस्त काई घर भातियाणी या भाती असल में माहौल ई अहिड़ो हुयो घर में बि साॻियो माहौल हुयो लिखण वारे हवाले सां ऐं वरी उतां खां वञी वरी यूनिवर्सिटी वेंदी हुअसि उते बि इहो ई माहौल हो त बाबा लिखो कुझु न कुझु लिखो इवन शाइरी बि कई त कंहिं रोकियो टोकियो न त बाबा शाइरी छो था कयो हालांकि ख़ासि तौर ते वरी औरतुनि खे या छोकिरियुनि खे मना कई वेंदी न त शाइरी छो थियूं कयो का ॻाल्हि हूंदी उहो वरी ग़लति एंगल खां पर ईअं बि न आहे ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां बिल्कुलु पर ईअं बि न आहे छाकाणि त शाइरी जज़्बनि जो इज़हार आहे उन में सिर्फ़ु ज़रूरी न आहे त को हो पहलू ई हुजनि समाजी तौर ते भी घणा पहलू आहिनि समाजी शाइरी कई या मूं ईअं ई कई नॉर्मल कई बसि माशरे ते कई केतिरा शेर लिखिया तव्हां काफ़ी कया बट सम्झो 10-12 ईअं वायूं थी वियूं हूंदियूं मूं कहाणीअ में बि उनखे थोरो कलम बंदि कयो आहे मिसाल तौरु उन में उकीर कहाणी आहे उहा पंहिंजे मंग जो इंतज़ारु थी करे त उहो झूंगारे थी मुंहिंजो सॼणु ईंदो अॼु दिलि खटणु ईंदो सोनो सॻो गिचीअ में पायां मेहंदी हथनि ते लायां मुंहिंजो सॼणु ईंदो दिलि खटणु ईंदो कुझु अहिड़े हवाले सां बाक़ी पोइ ख़ासि तौर ते शाइरीअ ॾांहुं मुंहिंजो रुझान हटी वियो फील्ड ऑफ इंट्रस्ट मुंहिंजो हेरिडिटी या विरासत में चइजे त खणी उहा ई शइ हावी थी वई त बसि उहा ई हाणे अची वई तव्हांखे जहिड़ो जेको पसंदि हुजे पहिरियों को शेर ईअं न बाक़ी हाणे शाह लतीफ़ खे पढ़ियो आहे थोरो घणो सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं सूफ़ी शाइरनि खे पढ़ियो आहे जेके असांजे मुताले हेठि रहंदा ई आहिनि हमेशह बाक़ी पंहिंजो शेर विसारे छॾिया अहमद भाउ डॉक्टर जो लफ़्ज़ तव्हांजे नाले सां लॻो PhD खां पोइ कीअं लॻो माण्हू चवंदासीं भला पेट में सूर आहे दवा त लिखी ॾियो डॉक्टर आहियो ईअं त कोन थियो न कॾहिं तव्हां सां न मूंसां ईअं थियो आहे न हा यकीनन थींदो रहंदो आहे इहो हिकिड़ो एज़ाज़ आहे छाकाणि त असां वटि जेका PhD जी डिग्री आहे सा सभ खां वॾी एकेडमिक डिग्री आहे उन खां पोइ D.Litt थिए थी या जेके बि थियनि थियूं एकेडमिक न आहिनि एकेडमिक PhD आहे त जॾहिं तव्हांखे मिले थी सनद ऐं अव्हांजे नाले जे अॾां आॾो डॉक्टर लिखियो थो वञे त उहो ख़ुशी थिए थी हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाईंदुसि त जेके MBBS कंदा आहिनि उहे मेडिकल ऑफिसर्स हूंदा आहिनि ऐं डॉक्टर्स त उहे हूंदा आहिनि जेके फ़लसफ़े इल्म असल त डॉक्टर असां वटि थोरो रुझान मुख़्तलिफ़ आहे थोरो घणो रज़ाकाराना कमु सोशल वर्क इहे बि कंदा आहियूं मां हिन सां काफ़ी अरसे खां सलाहियल आहियां त उते जेकॾहिं को नालो मुंहिंजो ॿुधंदो आहे त उहो तवको इहा कंदो आहे त मां को MBBS डॉक्टर हूंदुसि ऐं हुनखे का दवा ॾींदुसि त ईअं काफ़ी दफ़ा थियो आहे हाणे असां चवंदा डॉक्टर नालो लॻी थो पियो तव्हां शाइरी कई न मूंखे शाइरी पढ़ण सां दिलचस्पी रही आहे ऐं मतिलबु ईअं शाह लतीफ़ जा ई मूंखे को 1900-2000 बेत यादि हूंदा ज़बानी पर मूं कॾहिं शाइरी कई हूंदी पर मूं उन में का दिलचस्पी न रखी छो जो मां जॾहिं मास्टर्स कयां पियो सिंधी में त मूंखे ईअं लॻो त ॼण मुंहिंजो जेको शौक़ु आहे सो फिक्शन सां घटि आहे शाइरी सां घटि आहे कहाणियुनि सां फिक्शन सां घटि आहे थोरो रिसर्च तरफ़ घणो हुयो उन दौर में असांजी डॉक्टर फ़हमीदा हुसैन साईं सलीम मेमन साहिबु सीनियर असांजा उस्ताद उन्हनि हिमथायो पोइ रिसर्च पेपर्स लिखिया मज़मून लिखिया तारीख़ी हवालनि सां शाह लतीफ़ जे हवाले सां
ऐं पोइ वरी इहो सिलसिलो वधंदो वियो। ज़ाहिरा सोसाइटी सां मुंहिंजणो आहे, फैमिली बि आहे, जॉब बि आहे, ऐं पोइ इहो रिसर्च जो सिलसिलो हलंदो रहियो। हीअ किताबु तव्हांजे आॾो आहे। इन खां अलावा PhD जेका मूं कई आहे सूमरा दौर में सिंधी ॿोली ऐं अदब, त मुंहिंजो इरादो आहे त हाणे ॿिए मरहले में मां उनखे छपाईंदुसि। ज़बरदस्त साईं। अॼु तव्हांजी तारीख़ी नज़रियनि खे ॾिसी करे इहा त अॼु पक थी त सिंध जो जेको सुनहरी दौर हो सो अंग्रेज़नि जो दौर हो। न इहा शइ मतिलबु घणनि माण्हुनि चई आहे, छाकाणि त असां सिर्फ़ु कलोड़नि खे इन करे सुनहरी दौर चऊं त हुन में शाह लतीफ़ आयो। इहा नाइंसाफ़ी थींदी, छाकाणि त ख़ुदि शाह लतीफ़ जी जेका परोड़ आहे सा अंग्रेज़नि जे दौर में थी आहे। उनजी जेका इशाअत थी आहे, जेको शाह लतीफ़ पब्लिश थियो आहे हिकिड़े क़िस्म जो सम्झो त डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प, डॉक्टर H.T. सोले, उन दौर में जेको आहे शाह लतीफ़ जी सवाने उमिरि लिखी वई त अंग्रेज़नि न सिर्फ़ु सिंधी ॿोली ऐं अदब जे हवाले सां कमु कयो आहे, पर सॼी सिंध जे समाज जे लाइ हुननि उन में ज़राअत बि आहे, रेलवे बि आहे, आबपाशी जो निज़ाम बि आहे, उन्हनि लाइ कमु कयो आहे। अवां सां गॾु ॻाल्हि कयो पिया सिंधी जेका हीअ सूरत ख़ती आहे जेका असां हाणे लिखूं पिया, इन जो जेको बुनियादु आहे सो अंग्रेज़नि जे दौर में न पियो। इन जो बुनियादु कलोड़नि ऐं उन खां पहिरियां पियल हुयो। अच्छा। हा, मखदूम अबुल हसन जी सिंधी जे नाले सां इहा मशहूरु हूंदी, जंहिंमें इहो नूरनामो ऐं मुख़्तलिफ़ किताब पुराणा जेके हुआ से लिखियल हुआ। अंग्रेज़नि जे दौर में मसइलो इहो दरपेश थियो त सिंधी ॿोलीअ जूं घणियूं लिपियूं लिखी वेंदियूं, स्क्रिप्ट घणा लिखिया वेंदा हुआ। मुसलमान अरबी स्क्रिप्ट लिखंदा हुआ ऐं जेके असांजा हिंदू हुया से पंहिंजो देवनागरी लिपि स्क्रिप्ट। अच्छा, असांजा जेके वरी ख्वाजा मेमण हुआ उहे ख्वाजकी लिपि लिखंदा हुआ। सिंधी ॿोली जूं 3-4 लिपियूं स्क्रिप्ट, लिपि माना स्क्रिप्ट लिखिया वेंदा। अंग्रेज़नि ॾिठो त असां हिन ॿोलीअ खे तेसि ताईं सूबे में सरकारी ॿोलीअ जो दर्जो नथा ॾेई सघूं जेसि ताईं हिन जो स्क्रिप्ट हिकिड़ो न हुजे। पोइ हुननि हिकिड़ी कमेटी ठाही जंहिं 10 सालनि खां जी मुशक़त खां पोइ इहो तइ कयो त सिंधी ॿोलीअ लाइ अरबी रस्मुल ख़त हुजे। पर अरबी रस्मुल ख़त जॾहिं तइ थियो त उहो छाकाणि त मखदूम अबुल हसन जो हुयो उहो अणपूरो हुयो, उन में घणी खोट हुई। पोइ उनखे बहितर करे 1853 में हुननि नाफ़िज़ कयो। उन में पोइ बि तरमीमूं थींदियूं रहियूं। 1929 ताईं मिर्ज़ा कलीज बेग वारनि जे दौर ऐं उन खां पोइ बि उन में थींदियूं रहियूं। खोड़नि में अहिड़ा बि अखर आहिनि जंहिंजी ज़रूरत न आहे पर आहिनि। हाणे उहो उनखे आहे। वरी महिरबानी अहमद भाउ, वॾी महिरबानी तव्हांजी। असां वटि वक़्त जी क़ैद आहे, न त असां वटि डिबेट तमामु घणी आहे, पर प्रोग्राम खां पोइ न त ॻाल्हायूं था पाण ज़रूरु। अॼु सीमा तव्हांजी वॾी महिरबानी भेण, ॾाढो वक़्तु क़ीमती तव्हां वक़्तु असांखे ॾिनो। वॾी महिरबानी अहमद भाउ तव्हांजी। अमीर भाउ वॾी महिरबानी। हैदराबाद अकेला न वञिजो, हाणे सजाद खे ज़रूरु वठी वञिजो। वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। बिल्कुलु ट्राई सुठो प्लान ठाहींदासीं इंशाल्लाह। उहो बि हैदराबाद जो। तव्हां होस्ट हूंदा न, तव्हां रही चुका आहियो। हा, कलोड़ा पाड़े में रही चुका आहियूं। होस्ट असां उनसां खे कंदासीं, ठीकु आहे। ऐं अदी नसीम अंब अकेला न आहिनि खाइबा, पेट में सूर पवंदो अथव। न सुभाणे खणी ईंदसि। हा चलो इंशाल्लाह। तयारु थी वियो चाउमीन, खाओमीन? चाउमीन बि रेडी आहे। चाउमीन बि रेडी आहे। वेजिटेबल चाउमीन। वरी महिरबानी अगेन। ऐं जी दोस्तनि सां गॾु असांजो जेको प्रोग्राम पुॼाणी ते पतो, सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।